अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सकलैन वल फरीक़ैनि मिन उरबि व मिन अजमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमीन। बाग़ जन्नत के हैं बहरे मदख़्वाने अहल बैत। बाग़ जन्नत के हैं बहरे मदख़्वाने अहल बैत। तुमको मुजदर नार का ए दुश्मनाने अहल बैत। बे इजाज़त उनके घर में जिब्रील आते नहीं। बे इजाज़त उनके घर में जिब्रील आते नहीं। कदर वाले जानते हैं कदरो शाने अहल बैत। आयते तत्हीर से आयते तत्हीर से ज़ाहिर है शाने अहल बैत। आयते तत्हीर से ज़ाहिर है शाने अहल बैत। उनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान। उनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान। आयते तत्हीर से ज़ाहिर है शाने अहल बैत। बेअदब गुस्ताख फ़िरके को सुना दे ए हसन। बेअदब गुस्ताख फ़िरके को सुना दे ए हसन। यूं कहा करते हैं सुन्नी हुसैनी दास्ताने अहल बैत।
यूं कहाँ करते हैं, यूं कहाँ करते हैं सुन्नी हुसैनी दास्ताने अहल बैत पाक से गुस्ताखियाँ बेबाकियाँ, अहल बैत पाक से गुस्ताखियाँ बेबाकियाँ, लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत। बाबा से बुलंद जाओ, ललकार सा चो लानतुल्लाह अलैकुम। तो लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। अल्लाह वाले हैं मुर्शिद कामिल अकमल जो हैं, मेरा मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं। तंजीम इस्लाहुल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया ताल को बाकरानी तगोठ वडा मर्ज ज़ेर एहतिमाम अजीम शान फकीदुल मिसाल जलसा शान शोहदाए करबला जे इनकात तमाम अहले मोहब्बत वारन इन गोठ वारन के दिल जी गहराइन सां मुबारक थोड़िया। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह ये असां तवां जी वडी खुशकिस्मती आहे जो अज अल्लाह तबारक व तआला असां तवां के शान शोहदाए करबला सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे बचन जे शान जी महफिल अज़मत जी महफिल अल्लाह तबारक व तआला हाज़िरी नसीब फरमाई आहे। तो ये उहा स्टेज आ, ये उहा महफिल आ, कदें तो वो वक्त हुंदो हो तो बज़ाहिर मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा है ना स्टेज ते जलवा फरोज हुंदा हुआ, पर मुझो भी वो ही अकीदो आ तो हाने भी तो रूहानी तौर तो मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा तो हिन स्टेज ते मौजूद आहिनि। तो गर्मी भी घणी आ पर आशिकन में मोहब्बत वारी गर्मी भी तमाम घणी आहे। तो जाते इश्क मोहब्बत होंदी आ, जाते मुर्शिद कामिल अकमल जी रूहानियत होंदी आ, जह महफिल ते सोने दिलबर लजपाल मदीने वारे जी निगाह नजर करम होंदी आ, तो उन इज्तिमा वारन के उन महफिल वारन के न गर्मी जी परवाह होंदी आ, न सर्दी जी परवाह होंदी आ, न बुख जी परवाह होंदी आ, न उन जी परवाह होंदी आ। छो तो असां तवां जा उहे मुर्शिद कामिल अकमल जेके अल्लाह जा कामिल अकमल वलियत आहिन पर आले रसूल औलाद अली भी आहिन। ये उहा हुसैनी जमायत ये उहा हुसैनी जमायत तो हिन हुसैनी जमायत तो सोने इमाम हुसैन अली मकाम करबला वाले जी भी नजर आहे तो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी निगाह नजर भी पहुंची रही है। तो हेडो सारो हजारन जे तादाद में इज्तिमा तवा में जज्बो घटा है। तो हेडो वारन इरफान शाह हेडो वारा थोड़ा स्पीकर के हल रहा है, आवाज खुले सिर्फ हेडो वारन की आवाज है, हेडो वारा भी थोड़ो हिम्मत कयो। तो अल्हम्दुलिल्लाह जमात तमाम घणिया पर अवा में जज्बो घटा।
तो छो जाते तो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी रूहानियत हूंदी आ तो जे जलसे जी निस्बत इमाम हुसैन आली मकाम सां हुजे, जे जलसे जी निस्बत सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले सां हुजे तो उते जज्बो घट हुजे या गाल ठहे न अज इन्हें न तो छो जो असा कुरान वारा हूं, नमाज वारा हूं, अज़ा वारा हूं, पाकाई वारा हूं, जिक्र अज़कार वारा हूं, दुरूद व सलाम वारा हूं, इन्हें न तो जिक्र अल्लाह सा सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जे सब के बचाए त गोठ वारन के बुधायो तो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जा जो गुलाम बची विया है। अज गोठ वारन के बुधायो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो जानशीन ताजो पहुंची वयो आ, बल्कि मुझो त ही अकीदो आ ए निस्बत वारो मोहब्बत वारो ए वडा मर वो गोठा जंहिंजा नंढड़ा वडड़ा सब निस्बत वारा आहिनि। पूरे गोठ वारनि खे ख़बर पए त अॼु हक़ वारा, अॼु क़ुरान वारा, नमाज वारा, रोज़े वारा, ज़कात वारा, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह चवण वारा त ऐं सच्चा हैदरी, सच्चा हुसैनी अॼु गोठ वॾा महर में पहुची विया आहिनि। त ज़िक्र करे चओ अल्लाह हो बाबा से बोलन चओ ललकार सा चओ वाह वाह सुभान अल्लाह कुर्बान कुर्बान हमारे जज्बे था कुर्बान बाबा से बोलन चओ अल्लाह हथन के परचम बनाए लहरायो तो अल्लाह जेके बीठान उहे भी कन, दस्तार वारा भी कन, टोपी वारा भी कन, जंहिंजा मथे उघाड़ा, जंहिंजा मथा उघाड़ा आहिनि त उहे भी जिक्र कन। उन जिक्र वारी बरकत सां वरी जॾहिं ईंदड़ साल अचूं त हिननि जे मथे ते मुहम्मदी दस्तार हुजे त हिननि में मुहम्मदी सुन्नत सुहारी हुजे, त हिननि में मुहम्मदी लिबास हुजे, हिननि में नमाज हुजे, हिननि में रोज़ो हुजे, हिननि में तारत हुजे, हिननि में पाकाई हुजे, हिननि में हर नेकी हुजे। चओ अल्लाह बाबा से बोलन चओ हेडो वारन के थोरो हल रहा है आवाज है हेडो वारा तइए नातन के परचम बनाए चओ ला इलाहा त करबला छा पैगाम रही है बाबा से बोलन चओ ला इलाहा हथन के परचम बनायो लहरायो चले जबान में ही आवाज जारी थी दो हथन के परचम बनाई दो तो हवा भी कंदी चओ ला इलाहा हे असा जो आवाज करबला में पहुंच बाबा से बोलन चओ ला इलाहा तो हुसैनियों की सदा चओ ला इलाहा तो यजीदियों की सदा चओ ला इलाहा हाने उन नारे के बुलंद जेको नारो असां हुसैन सुनन जी पहचान वो केड़ो नारो आ चओ अस्सलातो बाबा दे बुलंद ललकार सा चओ ललकार सा चओ पूरे गोठ में आवाज पहुंचे चओ अस्सलातो वस्सलाम वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। सब तारीफों अल्लाह ताला जलाहन जो खालिक व मालिक
अल्लाह ही माबूदा है, अल्लाह ही मकसूदा है। अल्लाह वहदहु ला शरीका है, अल्लाह ताला सा को बे शरीक ना है। जो अल्लाह ताला सा को बे बाबा से बोलो, जो अल्लाह ताला सा को बे शरीक ना है। तो अल्लाह ताला जी कुदरत ताकत बेमिसल बेमिसाल है। बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के सब शान मकाम इज्जतों अज़मतों बयान बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए मुख्तार कुल बनाए। तो हर इल्म गैब अता फरमाए, हर इल्म गैब जो मालिक बनाए नूरुन अला नूर बनाए। वडे शान सा वडी अज़मत सा हिन दुनिया जे तख्त ते मबूस फरमायो है। तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद का पहिरियां पूरी कायनात में कुफ्र जी ज़ुल्मत हुई, कुफ्र जो अंधेरो हुयो। तो शिरक हुयो, बिदअतूं हुयूं, बुरियूं रस्मूं हुयूं। पर जॾहिं सोने दिलबर लजपाल मदीने वारे जी आमद थी, सोने दिलबर लजपाल मदीने वारे जी आमद थी। तो अल्लाह ताला पूरी कायनात में अल्लाह ताला पूरी कायनात में पंहिंजे प्यारे हबीब जे सदके पूरी कायनात के रोशन बनाए। तो पूरी कायनात के अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जी आमद जे सदके रोशन मुनव्वर बनाए। तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जे सदके ईमान मिलो, कुरान मिलो, रमजान मिलो, रब रहमान मिलो। तो सब करम वारा रहमत वारा अल्लाह जे फजल वारा महीना भी सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे सदके साईं मिले। तो अहल बैत भी सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे सदके सा मिलिया। सहाबा कराम भी सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे सदके साईं मिलिया। तो मुर्शिद कामिल अकमल भी मिलो, तो सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे सदके साईं मिले। तवज्जो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बिदअत जी मोहब्बत सच्ची मोहब्बत तो सिर्फ दावा वारी मोहब्बत न जे मोहब्बत जो दलील भी हुजे। उहा सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे प्यारन बचड़न अहल बिदअत जी मोहब्बत जन्नत जी सनद आहे, जन्नत जी कुंजी आहे। अहल बिदअत जी मोहब्बत जन्नत में पहचान जो रस्तो आहे। अहल बिदअत जी मोहब्बत सिरात मुस्तकीम आहे। चार्ज के हम तो सोने दिलबर लजपाल मदीने वाले जे बचड़न अहल बिदअत जी मोहब्बत तो जन्नत जी सनद आहे, तो जन्नत जी कुंजी आहे। तो अहल बिदअत जी मोहब्बत सिरात मुस्तकीम आहे। तो अहल बिदअत जी मोहब्बत सोने दिलबर तो लजपाल मदीने वारे ताईं पहचान जो रस्तो आहे, ज़रियो आहे। अहल बिदअत जी मोहब्बत सां तवज्जो तो अहल बिदअत जी सच्ची मोहब्बत सां दावा वारी मोहब्बत सां न जंहिंमें अहल बिदअत जी मोहब्बत भी हुजे तो सीरत भी हुजे। अहल बिदअत जी मोहब्बत सां सच्ची मोहब्बत सां तो अल्लाह भी मिलंदो आहे, तो अल्लाह जो हबीब भी मिलंदो आहे। अहल बिदअत जी सच्ची मोहब्बत पाक मोहब्बत साफ मोहब्बत शफाफ मोहब्बत सीरत वारी मोहब्बत नमाज वारी मोहब्बत जेके सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे प्यारन बचड़न कम कया। वो अहल बिदअत वारो किरदार सीरत
उहा मोहब्बत सीरत वारी मोहब्बत दिल पर मदीने वारे ताईं पहचान जो ज़रियो आहे, दिल पर मदीने वारे सां मिलान जो रस्तो आहे, वसीलो आहे। अहल बैत अतार जी मोहब्बत, अहल बैत अतार जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे। अहल बैत अतार जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे। अहल बैत अतार जी मोहब्बत याद रखो, सच्ची मोहब्बत, पाक मोहब्बत, तहरत वारी मोहब्बत, अहल बैत अतार जी मोहब्बत। अहल बैत अतार दा पाण त पाक आहिन, पर जंहिं सीनन में जंहिं दिलनि में अहल बैत अतार जी मोहब्बत हूंदी आहे, उहे सीना भी उहे दिलियूं भी अहल बैत अतार जी मोहब्बत सां पाक थी वेंदियूं आहिनि। याद रखो, याद रखो, अहल बैत अतार जी मोहब्बत, सीरत वारी मोहब्बत, सच्ची मोहब्बत त कहीं पलीत दिल वारे के नसीब न थींदी। अहल बैत अतार जी मोहब्बत नसीब थींदी त पाक दिल वारे के नसीब थींदी। जंहिंजी दिल पाक हूंदी, जंहिंजी दिल ज़िंदा हूंदी, याद रखो दिल ज़िंदा ये न थींदी आहे, दिल ज़िंदा किताबन सां न थींदी आहे, दिल ज़िंदा इल्म पढ़न सां न थींदी आहे, त दिल खे ज़िंदा कंदो आहे त मुर्शिद कामिल अकमली ज़िंदा कंदो आहे। याद रखो, वडन महरन वारो याद रखो त मुर्शिद कामिल अकमल, जेको भी मुर्शिद कामिल अकमल यानी अल्लाह जो कामिल अकमल वली जने गुनाहगारन ते निगाह नजर फेराइंदो आहे, उन हिक नजर सां इज़ा रू ज़िक्र अल्लाह सरकार फरमान था, जने अल्लाह जे कामिल अकमल वली जे चेहरे ते नजर पए, दिल ऐं ज़बान मां अज खुद है आवाज जारी थे, अल्लाह अल्लाह वो अल्लाह जो कामिल अकमल वली आहे। या खूबी अगर इन दज्जाली दौर में पुरफितन दौर में अल्लाह तबारक व तआला रखी तो मुझे सोहने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे में रखी। त किताब त पढ़ंदा हुआसे, अल्लाह जे कामिल अकमल वलियन में अल्लाह ताला है खूबियूं रखंदो आहे, खूबियूं रखंदो आहे, पर है असां तव्हां जी खुशकिस्मती आहे जो अल्लाह तबारक व तआला असां तव्हां खे पंहिंजी अखियुनि सां ॾेखारियो त सोनो इमाम मुर्शिद करीम कंबर वारो ॾेखारियो। अल्लाह तबारक व तआला मुझे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे में अहिड़ो त कमाल रखियो आहे, निगाह नज़र जो हीअं फेराइंदा तो खुदा जो कसम गुनाहगारन जी तकदीर के बदलाए। छा अर्ज़ कयमि, तवज्जो जेको अल्लाह जो कामिल अकमल वली हुंदो आहे, जेको मुर्शिद कामिल अकमल हुंदो आहे, वो अल्लाह जी सच्ची तौहीद पैदा कंदो आहे। त मुर्शिद कामिल अकमल याद रखो, वडन महरन वारो याद रखो, अल्लाह जी तौहीद जा भी किस्म हुंदा आहिनि, त मुल्ले जी तौहीद और आहे, त मोमिन जी तौहीद और आहे, मुल्ला जी अज़ा और आहे, त मोमिन जी अज़ा और आहे, त मुल्ला जो कुरान पढ़ण और आहे, त मोमिन जो कुरान पढ़ण और आहे। त याद रखो त मुल्ला जो ज़िक्र करण और तो मोमिन जो जिक्र करना और तो याद रखो मुल्ला जो दुरूद पढ़ना और तो मोमिन जो दुरूद पढ़ना और तो याद रखो तो मोमिन गुनाहगार के सच्चो मोमिन बनाइंदो आहे, तो अल्लाह जो कामिल अकमल वली मुर्शिद कामिल अकमली बनाइंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मां इहा ॻाल्हि फ़ख्र सां कदम जै गुनाहगार ते मुर्शिद कामिल अकमल इमाम करीम कंबर वारे जी हीअ नज़र पहती, नज़र पहुचण सां बदकार हुयो, गुनाह जी गब में गजल हुयो, बुरियूं रस्मूं हुयूं, नमाज न हुई, रोज़ो न हो, हज न हो, ज़कात न हुई, खैर खैरात न हुई, नेक अमल न हुआ, जॾहिं मुंहिंजे सोहणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी नज़र पहती, नमाज़ी बणिजी वियो, रोज़ेदार बणिजी वियो, लेकिन वारो बणिजी वियो, ज़िक्र वारो बणिजी वियो, सलातो व सलाम अलैका या रसूलुल्लाह चवण वारो बणिजी वियो, सहाबा वारो बणिजी वियो, अहल बैत वारो बणिजी वियो, त सोहणे दिल पर लजपाल मदीने वारो बणिजी वियो। त छा अर्ज़ कयमि त मुल्ला जी तौहीद और आहे, त मोमिन जी तौहीद और आहे।
त मुल्ला में तौहीद आहे मञा थो मुल्ला में तो में आहे तौहीद आहे पर शैतान वाली तौहीद आहे पर अल्हम्दुलिल्लाह असा में तौहीद आहे अहल बैत सहाबा वाली तौहीद आहे अहल बैत सहाबा वाली तौहीद आहे अगर असा में रंग आहे अहल बैत सहाबा वालो रंग आहे त मुल्ला तो में ढंगा तो में ढंग आहे फनकारी आहे हेरा फरियत आहे त शैतान वाली आहे त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह हिन जमात में रूहानियत आहे अहल बैत सहाबा वाली चार्ज कम जने मुर्शिद कामिल अकमल हुंदो वो अल्लाह जी सच्ची वो मुर्शिद कामिल अकमल अल्लाह जी सच्ची तौहीद सेखारींदो एड़ी अल्लाह जी तौहीद सेखारींदो सच्चो मुर्शिद कामिल अकमल एड़ी तौहीद सेखारींदो वो सच्चो मुरीद ते का मुसीबत इंदिया तेरे मुसीबत इंदिया शैतान जो हमलो थींदो कंजो भी हमलो थींदो त मुर्शिद कामिल अकमल जे के हिजाब जा पर्दा हुंदा अल्लाह ताला ने खणाए छडींदो मुर्शिद कामिल अकमल जी नजर उन सच्चे मुरीद ते पहुचंदी हिक मुर्शिद कामिल जी हकल सा शैतान मलून भजी तशार का मुर्शिद कामिल अकमल अल्लाह जी सच्ची तौहीद भी सेखारींदो आहे उन अल्लाह जी सच्ची तौहीद सां गॾु सोने दिलबर लजपाल मदीने वारे जो इश्क मोहब्बत भी सेखारींदो इश्क मोहब्बत सेखारींदो आहे वरी इश्क मुस्तफा जे रंग में सीरत मुस्तफा में सुन्नत मुस्तफा में शरीयत मुस्तफा में एड़ो त रंगींदो आहे त अल्हम्दुलिल्लाह वो मिसाल सोना हुसैनी तव्हां जे साम्हूं आहिनि त उन जंहिंमें सुहरी न हुई दस्तार न हुई अछो लिबास न हो त गुनाहनि जी कप में पेर गचल हुआ जॾहिं सोणे इमाम मुर्शिद करीम कमर वारे जी नज़र पहुचण सां अल्लाह जी तौहीद बि अची वई मोहम्मद अरबी जो इश्क मोहब्बत भी अची वई मोहम्मद अरबी जी सीरत शरीयत सुन्नत वारो भी हुसैनी फकीर बणजी वयो त अहल बैत सहाबा वारो भी हुसैनी फकीर बणजी तवज्जो चार्ज कम त अल्लाह जो कामिल अकमल वली सच्ची मोहब्बत दिलबर मदीने वारे जी पैदा कंदो आहे त अहल बैत अतहार जी भी पैदा कंदो आहे त सहाबा जी भी सच्ची मोहब्बत पैदा कंदो सच्ची मोहब्बत अल्लाह जो कामिल अकमल वली पैदा करण वारो हुंदो आहे त पो दुनिया जी केॾियूं बि बातिल ताक़तूं अचनि उहा दिलबर मदीने वारे जी मोहब्बत उन सच्चे मुरीद मां न कढी सघंदी दिलबर मदीने वारे जी मोहब्बत उहे दुनिया जूं बातिल ताक़तूं दिलबर मदीने वारे जे बचण जी मोहब्बत त हिन हुसैनी फ़कीरनि जे दिलनि मां कॾहिं बि न कढी सघंदी छो जो उहो सच्चो मुरीद मुर्शिद कामिल अकमल जी हीअं नज़र में हुंदो दुनिया वारा ॿियो नंबर मुल्ला त ॿियो नंबर मुफ्ती त फतवाऊं हणी हुननि जा कलम टुटी विया पर यादि रख अहल बैत जी मोहब्बत इहा ॿियो नंबर मुल्ला न उन्हनि जे अबनि ॾाॾनि खुटाए सघी या न खुटाए सघंदा त अहल बैत जी मोहब्बत तवज्जो त अहल बैत जी मोहब्बत इहा अताई हुंदी आहे ये अल्लाह जे करम अल्लाह जे रज़ा वारी मोहब्बत हुंदी आहे अल्लाह चाहींदो आहे त उन में अहल बैत जी मोहब्बत दिल में पैदा थींदी आहे उहा सच्ची मोहब्बत जंहिं में अहल बैत जी सच्ची सीरत हुजे नमाज हुजे रोज़ो हुजे हर नेकी ते अमल हुजे तहारत हुजे ज़िक्र अज़कार हुजे कुरान ते अमल हुजे शरीयत हुजे तरीक़त हुजे उहा सच्ची मोहब्बत अहल बैत वारी पैदा कंदो आहे त मुर्शिद कामिल अकमली पैदा कंदो तवज्जो हिन जलसे जी निस्बत त शान शुहदाए करबला त हे महीनो मुहर्रम त हुर्मत वारो महीनो त अल्लाह जे करम फज़ल वारो महीनो आहे शान वारो महीनो आहे हिन महीने जी निस्बत ख़ुसूसन सैयदना सैयदुल शुहदा इमाम हुसैन आली मकाम सां इमाम हुसैन आली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु त अल्लाह जी रज़ा ख़ातिर
अल्लाह जी रज़ा खातिर पंहिंजे नाने नबी जे दीन खातिर शरीयत खातिर दीन जे सर बुलंदी खातिर त अल्लाह जी राह 72 जानन जो नजरानो पेश कयो छो पेश कई इमाम हुसैन अली मकाम त पान भी कुर्बान था पंहिंजे बचन के भी कुर्बान की त 72 जान 72 जानन जो नजरानो पेश करे यो इमाम हुसैन अली मकाम पैगाम दिनो छो कुर्बानी नो इन करे कुर्बानी नो उन यजीद मलून जी हथ ते बैत न क्यों त यजीद केर होयो फासिक होयो फाजिर होयो जानी होयो शराबी होयो ठग होयो कूड़ो होयो लुटेर होयो फनकार होयो दल्लो होयो हराम खोर होयो तने इमाम हुसैन अली मकाम उन यजीद मलून जी हथ ते बैत न क्यों इमाम हुसैन अली मकाम पैगाम दिनो त यजीद फासिका फाजिरा जानिया चोरा शराबिया ठगा लुटेरोआ बदकिरदारा यो पैगाम दिनो त मां पंहिंजे नाने नबी जे दीन खातिर इन यजीद मलून फासिक फाजिर जे हथ ते बैत न कंदम हज़ारे अल्लाह तबारक तआला जानियो दे मां इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे नाने नबी जे दीन खातिर कुरान खातिर इस्लाम खातिर मां पंहिंजी जानन के कुर्बान कंदो वींदम पर यजीद हराम खोर जे हथ ते बैत न कंदम इमाम हुसैन अली मकाम ए अहल बैत सां मोहब्बत रखण वारो याद रखो करबला जे मैदान में मुश्किल वक्त में हेडो बच्चन जी कुर्बानी थी रही हुई हेडो बच्चा कुर्बान थी रहा हुआ अजीज व अकारिम कुर्बान थी रहा हुआ मुझे सुने इमाम हुसैन अली मकाम न नमाज के छड़ियो न कुरान के छड़ियो इमाम हुसैन अली मकाम यो पैगाम दिनो ए करबला यो पैगाम दे रही है दुनिया जी केदी भी मुश्किलों अचन याद रखो नमाज के छड़नो है न कुरान के छड़नो है न दिल पर मदीने वाले जे फरमान के छड़नो है न दिल पर मदीने वाले जी दामन के छड़नो है पांचे कदमन के उठाणो है पर बातिल ताकत फासिक ताकत फाजिर ताकत जालिम ताकत यजीद मलऊन हराम खोर जे आरो ठुकड़ो ना है हज़ारे जानियो इमाम हुसैन फरमायो अल्लाह तबारक व तआला दीदो वीदो मां इमाम हुसैन अली मकाम नाने नबी जे दीन खातिर कुरान खातिर नमाज खातिर मां पंहिंजूं जानियूं कुर्बान कंदो वींदम पंहिंजे कदमनि खे पोइते न कंदम हर वक्त मां इमाम हुसैन अली मकाम जो कदम अॻिते यॻिते त छा अर्ज़ कयूं त अल्हम्दुलिल्लाह उन अहल बैत इमाम हुसैन अली मकाम उहो हुसैन जेको जन्नती जवानन जो सरदार जन्नती जवानन जो सरदार तो मुल्लो चए थो तो जन्नत किताब पढ़ण सां मिलंदी कुरान पढ़ण सां मिलंदी तो जन्नत तो निड़ ते टिकन ठाहिण सां मिलंदी न जन्नत नमाज सां न मिलंदी हेॾो नमाज़ूं पढ़े थो हेॾो दिल पर मदीने वारे जे बचण सां बुग़्ज़ रखे थो हेॾो रोज़ा रखे थो ड्रिकियूं ॾाढियूं शैतान वारियूं अथई पर हेॾो दिल पर मदीने वारे जे बचण जो बुग़्ज़ अथई त जन्नत ईअं न मिलंदी जो सरकार फरमान था अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नत हे मुझा प्यारा बचा भई हसन हुसैन जन्नती जवानन जा सरदार आहिनि जंहिंखे हिन दुनिया में हसनैन करीमन जी मोहब्बत आहे इंशाअल्लाह ताला क़यामत जो ॾींहुं हूंदो हसनैन करीमन उन मोहब्बत वारे जे इंतज़ार में हूंदा कॾहिं उहो मोहब्बत वारो अचे त मां उनखे जन्नत में मोकिलिया तॾहिं त हेॾे ख़्याल टाइम घणो आहे नारा हणंदासीं याद रखो जन्नत मुल्ला ईअं न मिलंदई कुरान पढ़ण सां न मिलंदई ईअं न मिलंदई जन्नत बग़ैर अहल बैत जी मोहब्बत खां सवाइ जन्नत न मिलंदई जन्नत मिलंदी त करबला वारनि जी मोहब्बत सां जन्नत मिलंदी त अहल बैत जी मोहब्बत सां जन्नत मिलंदी
वो सच्ची मोहब्बत 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 असा अहल बदादार जी मोहब्बत के मुल्ला को सिखी ना है वडन मरन वारो बुधो 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 अहल बदादार जी मोहब्बत के मुल्ला का सिखी ना है 2 नंबर मुफ्ती का सिखी ना है 2 नंबर मौलवी का सिखी ना है वो अहल बदादार जी मोहब्बत इन दज्जाली दौर में पुरफितन दौर में वो सच्ची मोहब्बत अगर अहल बदादार जी सच्ची मोहब्बत असा तवा के सेखारिया है तो पंजे सुन इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सेखारिया है तो मुल्लन वारी मोहब्बत सेखाने को अल्लाह से बचाए 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 अजकल 2 नंबर मुल्ला मा सुन के मनी दो ही ना अजकल दौर वारी सुन्नियत मुखे न खपे सुन्नियत खपे तो खुलफाए राशिदीन वारी सुन्नियत खपे सुभान अल्लाह त चओ सिद्दीक वारी सुन्नियत अल्हम्दुलिल्लाह सा हुसैन में आहे फारूक वारी सुन्नियत अल्हम्दुलिल्लाह सा हुसैन में आहे उस्मान वारी सुन्नियत सा हुसैन में आहे मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा वारी सुन्नियत सा हुसैन में आहे इमाम हसन साईं वारी सुन्नियत सा हुसैन में आहे इमाम हुसैन आली मकाम वारी सुन्नियत सा हुसैन में आहे दाता लाहौरी वारी सुन्नियत असा हुसैन में आहे अब्दुल्ला शाह गाजी वारी सुन्नियत असा हुसैन में आहे पीर मेर अली साईं वारी सुन्नियत असा हुसैन में आहे पीर मिठा साईं वारी सुन्नियत असा हुसैन में आहे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वारी सुन्नियत असा हुसैन में आहे जॾहिं खुलफाए राशिदीन वारी सुन्नियत असां में आहे अहल बैत वारी सुन्नियत असां में आहे अल्लाह जे कामिल मन वलियन वारी सुन्नियत असां में आहे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे वारी सुन्नियत असां में आहे त पोइ दुनिया जे कंहिं मुल्ला जे पोयों लॻणो ई न आहे दुनिया जे 2 नंबर मुफ्ती जे पोयों लॻणो ई न आहे लॻणो आहे त पंहिंजे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे पोयों लॻणो आहे मुल्ला है तुझे हथ में नहीं दई है तुझे हथ में हुसैनी फकीर नहीं दई हुसैनी फकीर तुझे हथ में नहीं दई छो मुल्लू 2 नंबर मुल्ला याद रख तुझे हथ में इन करे नहीं दई जो है सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी नजर में आ मुल्ला यो भी चवा है तुझे हथ में नहीं दई हुसैनी फकीर तुझे हथ में नहीं दई छो जो है हुसैनी फकीर शाह मर्दा हल्की सुभान अल्लाह नौजे हल्की सुभान अल्लाह नौजे अजा शुरुआत भी न थिया हल्की सुभान अल्लाह नौजे उहा सुभान अल्लाह हुजे शाह मर्दा शेर यज़्ज़ा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार वारी सुभान अल्लाह हुजे बाबा बोलो सुभान अल्लाह चो मुल्ला याद रखो ये हुसैनी जमात तुझे हथ में नहीं दई ये हुसैनी जमात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जी नजर में आहे ये हुसैनी जमात अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलामुल अलैहा जी नजर में आहे ये हुसैनी जमात जन्नती जवानन जे सरदारन इमाम हसन इमाम हुसैन साईं जे नजर में आहे ये हुसैनी जमात शहीद करबला जी नजर में आहे तैना हुसैनी जमात इमाम मुर्शिद करीम कंबर वार जी नजर आहे हुसैनी जमात खुसूसन अहल बदादार जी नजर जाते अहल बैत जो हलंदी आ जाते अहल बैत जो नजर हुंदी आ उते मुल्लन जी ना हली सकदी ये 2 नंबर मुल्ला करबला में इमाम हुसैन आली मकाम जे खिलाफ आया मैदान में आया तो यजीद जा जूता खयो 2 नंबर मुल्लन 2 नंबर मुफ्तिन ठगन दलन हराम खोरन हरामन मुल्लन त शाह उन्हनि के समझ न हुई शाह उन्हनि मुल्लन के समझ न हुई मुफ्तिन के समझ न हुई सोने दिल पर मदीने वाले जिगर जो टुकड़ो सोने दिल पर मदीने वाले जिगर जो टुकड़ो हक
शाउन की खबर न हुई धन मुल्लन के अंधर मुफ्तन की खबर नहीं हक इमाम हुसैन अली मकाम साहब यजीद बातिला फासिका फाजिरा जानिया चोरा ठगा फेरा फेरा शाउन मुफ्तन की खबर नहीं अंधा होया गूंगा होया बोड़ा होया सब कुछ दिसन पिया सब कुछ दिसन पिया इमाम हुसैन की शान के भी दिसन पिया अजमत के भी दिसन पिया पर उते छापो कम करे माल यजीद हलाए पियो माल हलाए पियो कंहिंखे माल ते ख़रीद कयईं मुल्ले खे कंहिंखे यजीद डंडे सां ख़रीद कयो समझो था के वरी मुल्ला मस्त माल ते होया यजीद पोयों लगा अगर ये सच्ची मुल्ला सच्चा थियना इमाम हुसैन अली मकाम सां ॿियो नंबर मुफ्ती ठग 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 त इमाम हुसैन अली मकाम ते ये तकलीफ़ूं न चना याद रखो यो शुरू का वठी एक रिवायत हलंदी अचे थी न उन वक्त जे ॿियो नंबर मुल्लन न उन वक्त जे ॿियो नंबर मुफ्तिन सुन इमाम हुसैन अली मकाम के जो साथ दिनो उन वक्त जे मुल्लन मुफ्तिन सच्चन सैयदन इमाम हुसैन अली मकाम उन घराने जे साथ न दिनो अॼुकल्ह जो ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती छा अॼुकल्ह जो सईद जो साथ दींदो जवाब दींदो न त इन करे मां अॼुकल्ह जे ॿियो नंबर मुल्ला को मां खिलाफ आहियां बाक़ी आलिम रब्बानी मूंखे प्यारा मां उन्हनि जो उहे मुंहिंजा बाक़ी जेके दीन में फितना फैलाए रहिया आहिनि जेके दीन में फितना फैलाए रहिया आहिनि तो उन्हनि जी मिशन आहे उन्हनि खे डॉलर मिले थो रियाल मिले थो दरहम मिले थो तो दिल पर मदीने वारे जे बचड़नि जी मोहब्बत त अवामुन नास पाकिस्तान जे अवाम खे जी दिलनि मां कढो ए ॿियो नंबर मुफ्तियो ॿियो नंबर मुल्लो ॿियो नंबर मौलवियो याद रखो अहल बिदअत जी मोहब्बत तो याद रखो ये हथरादू मोहब्बत ना है हिकिड़ी शइ हथ सां भरे विझबी आहे हथरादू मोहब्बत ना है ये अहल बैत जी मोहब्बत अताई मोहब्बत ये अहल बैत जी मोहब्बत सोने दिलबर मदीने वाले जी रज़ा वाली मोहब्बत अल्लाह जी रज़ा वाली मोहब्बत ये अहल बैत जी मोहब्बत असा हुसैन जे सीनन में सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले पैदा कया जेका मोहब्बत अल्लाह जो कामिल अकमल वली पैदा कंदो ॿियो नंबर मुफ्ती मुल्ला जे पीउ ॾाॾे खे बि ताक़त न आहे जो अहल बैत जी मोहब्बत असां हुसैन जे दिलनि मां कढी सघे त शार्द कम त असां खे अहल बैत सां एतिरी मोहब्बत आहे जो अहल बैत सां मोहब्बत जो इज़हार कंदे या अहल बैत जो शान बुधंदे या शान बयान कंदे असां आशिक हुसैनी फ़कीर इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम हुसैनी फ़कीर मां ॿियनि जो के सुनने जो ॿियो नंबर सुनने जो ठीको न खयो मां पंहिंजी जमा जी ॻाल्हि कंदी असां हुसैन खे अहल बैत जी मोहब्बत वणंदी आहे दिल में आहे खून जे कतरे में आहे दिल जी धड़कन में आहे असां अहल बैत जो सां मोहब्बत कंदे उन मोहब्बत में अहल बैत अतहार जो ज़िक्र कंदे या ज़िक्र बुधंदे त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अहल बैत जे ज़िक्र सां असां तव्हां पंहिंजी दिलनि खे ठारींदा आहियूं याद रखो त हिकिड़ा अहिड़ा बि फ़िरका पैदा थिया जॾहिं अहल बैत जो ज़िक्र हलंदो आहे त कंहिंजूं दिलियूं अहल बैत जे ज़िक्र सां शहीद करबला जे ज़िक्र सां कंहिंजूं दिलियूं ठरंदियूं आहिनि त शहीद करबला जे ज़िक्र सां कंहिंजूं दिलियूं सड़ंदियूं आहिनि तवजो जंहिंजी दिलियूं हिन दुनिया में अहल बैत जी ज़िक्र सां ठरंदियूं त इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं बि उन जूं दिलियूं अहल बैत जी मोहब्बत में ठरंदियूं रहंदियूं वो आशिक अहल बैत सां मोहब्बत रखण वारा अहल बैत सां मोहब्बत रखण वारा
जेड़ी तरह हिते उन जो दिलियूं ठरी रहियूं आहिनि त जेड़ी तरह अहल बैत ज़िक्र अहल बैत सां उन्हनि आशिक़नि जी दिलनि खे सुकून मिली रहियो आहे जन खे हिन दुनिया में सुकून आहे यादि रखो त उन्हनि खे क़ब्र में बि सुकून हूंदो क़ब्र में भी सुकून हूंदो ऐं क़ब्र जे निकरण वक्त भी सुकून हूंदो करम हूंदो अहल बैत जी मोहब्बत जे सदके वरी क़यामत जे ॾींहुं भी उन्हनि ते करम हूंदो त यादि रखो ए अहले मोहब्बत वारो यादि रखो हर कंहिंखे पंहिंजा बचड़ा प्यारा हूंदा छा सोने दिलबर लजपाल मदीने वारे खे पंहिंजा बचड़ा प्यारा न हूंदा तो हर बचड़े वाले के पंजा बचड़ा प्यारा हुंदा तो छा सोने दिलबर लजपाल मदीने वाले के पंजा प्यारा बचड़ा प्यारा न हुंदा हसन हुसैन प्यारा न हुंदा करबला वाला प्यारा न हुंदा जो को यजीद तो सोने दिलबर लजपाल मदीने वाले के बचन ते जुल्म कयो छा सोने दिलबर मदीने वाले के तकलीफ न पाती हुंदी छा अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सलाम अलैहा के तकलीफ न पाती हुंदी मौला अली के तकलीफ न पाती हुंदी जको यजीद मलऊन लानत जो हकदार बद किरदार यजीद जको दिलबर मदीने वाले जे खानदान के शहीद कराए जो दिलबर मदीने वाले जे बचन के तकलीफ दे वह तकलीफ सोने दिलबर लजपाल मदीने वाले के पंजे मज़ारे अनवार में थी जो दिलबर मदीने वाले के तकलीफ पहुंचाए जो दिलबर मदीने वाले के तकलीफ पहुंचाए तो दिलबर मदीने वाले जे बचन के शहीद कराए सर धड़कों अलग कराए तो करबला में तो घणो जुल्म थियो छुआ तकलीफ दिलबर मदीने वाले के न पाती हुंदी अम्मा साण के तकलीफ न पाती हुंदी जे सरकार फरमान था जे मुझी प्यारी न्याणी के तकलीफ पहुंचाई उन मां मोहम्मद मुस्तफा के तकलीफ पहुंचाई जे मां मोहम्मद मुस्तफा के तकलीफ पहुंचाई उन अल्लाह के तकलीफ पहुंचाई अल्लाह के तकलीफ पहुंचाई उन ते अल्लाह जी लानत यजीद ते जो लानत यजीद ते लानत करबला खां वठी कंबर ताईं जेके इमाम हुसैन अली मकाम जे मुकाबले में आया उन्हनि ते भी लानत जेके इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे मुकाबले में आया उन्हनि ते भी लानत जेके इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे बचन जे मुकाबले में आया की क़यामत ताईं ईंदा उन्हनि ते भी अल्लाह जी लानत जो सैयद जे दुश्मन ते जो लानत त करबला वारनि जी कुर्बानी जेका इमाम हुसैन अली मकाम तो पान भी कुर्बान थो पंहिंजे बचन के भी कुर्बान कई आलो अयाल कुर्बान कई हर शइ कुर्बान कई दीन खातिर पो चवणो पवंदो वाह सोना इमाम हुसैन अली मकाम तव्हां जी अज़मत के सलाम सलाम है ना क़यामत ताईं सलाम तो हालांकि तो यजीद सोचो तो जेको मुझे इरादे से कम थियो मां अहल बैत मुस्तफा के शहीद करायो मौला अली जी आल के औलाद के शहीद करायो यही तो समझो तो मां कामयाब थियो पर याद रख मिट्टी में मिल गए इरादे यजीद के मिट्टी में मिल गए इरादे यजीद के आज भी लहरा रहा है परचम मेरे इमाम हुसैन का तो इरादा यजीद जा मिट्टी में मिली वया तो यजीद अगे असा चवंदा आसे तो यजीद करण वारो तोखे न मिलंदो पर हाणे अजो के मुसलमान कलमा गो मुसलमान को यजीद जे पयो लगा ये यजीद जे पयो लगा तो याद रखो मुल्ला बे नंबर मुफ्ती बे नंबर मौलवी बे नंबर मुल्लू याद रख तो के यजीद मुबारक असा के इमाम हुसैन अली मकाम मुबारक तो के यजीद मुबारक तो के शिमर मुबारक तो के मरवान मुबारक असा के इमाम हुसैन अली मकाम मुबारक असा के करबला वारा मुबारक
यजीद जहन्नमी कुत्तवा यजीद जहन्नमी कुत्तवा लानती कुत्तवा तो के यजीद मुबारक असा के इमाम हुसैन आली मकाम मुबारक 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 चार्ज का मिट्टी में मिल गए इरादे यजीद के आज भी लहरा रहा है परचम इमाम हुसैन का। तो याद रख 2 नंबर मुल्ला यजीद जाओ पुत्र केतरी भी कोशिश कर दे तो आल पे शान के घटाने दी पर आल पे शान के अजमत उनके जिक्र रखे अल्लाह तबारक व तआला पाण पंहिंजे प्यारे हबीब जे बुलंदो बाला करे छॾियो क़यामत ताईं आल पे शान के अल्लाह तबारक व तआला बुलंदो बाला कंदो रहंदो रहंदो रहंदो। क्या खुदा जी खुदाई तुंहिंजे हथ में आछा खुदा जी खुदाई तुंहिंजे हथ में दीन तुंहिंजो आहे मुफ्ती न तुंहिंजो दीन आहे न तुंहिंजे अबनि ॾाॾनि जो दीन आहे न दीन आहे त सोने दिलबर लजपाल मदीने वारे जो दीन आहे दीन आहे त इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुल नबिय्यीन खातमुल मुरसलीन सोने दिलबर मदीने वारे जो दीन आहे। इन दीन ते कुर्बानी ॾिनी त दिलबर मदीने वारे जे बचन पंहिंजे खून जी कुर्बानी ॾिनी पंहिंजे जान जी कुर्बानी ॾिनी। हिन दीन ते कुर्बानी क़यामत ताईं ॾींदा आया आहिनि ऐं ईंदा रहंदा त सैयद आल रसूल औलाद अली ॾींदा रहंदा। दीन फरोश मुल्ला 2 नंबर मुफ्ती दीन जे नाले ते माण्हू को पटियो आहे खाधो आहे क़यामत ताईं तुंहिंजी इहा ई मिशन आहे दीन जे नाले ते माण्हू को पटण खाइण तुंहिंजो कम आहे मोहब्बत खे खुटाइण आहिब जी मोहब्बत खे खुटाइण साहबा जी मोहब्बत खे खुटाइण वली जी मोहब्बत खे खुटाइण। असांखे मुर्शिद कामिल अकमल अहिड़ो मिलियो आहे सैयद सखी मुर्शिद कामिल अकमल जेको असां तव्हांजे सीननि में जेकी मोहब्बत आहे दिलबर मदीने वारे जी ॾींहों ॾींहुं उहा मोहब्बत मुस्तफ़ा बि वधाईंदो रहे थो त मोहब्बत अहल बैत बि मुर्शिद कामिल अकमल वधाईंदो रहे थो त मोहब्बत साहबा बि ॾींहों ॾींहुं वधाईंदो रहे थो त मोहब्बत औलिया बि सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारा ॾींहों ॾींहुं वधाईंदा रहंदा। इमाम हुसैन आली मकाम वारी कुर्बानी न कंहिं तारीख़ में ॾिनी आहे पहिरियां इमाम साईं खां पहिरियां न क़यामत ताईं अहिड़ी कुर्बानी को ॾींदो त मौला अली साईं मुश्किल कुशा जो उहो शान आहे त मौला अली मुश्किल कुशा साईं त पाण बि कुर्बान थिया त मौला अली साईं खे मस्जिद में शहीद कयो वियो मस्जिद में वार कयो वियो त मौला अली साईं पाण बि शहीद आहिनि त उन्हनि जा पुट बि शहीद हसन हुसैन जन्नती जो उन्हनि जा सरदार इमाम हसन साईं खे बि शहीद कयो वियो इमाम हुसैन साईं खे बि शहीद कयो वियो त उन्हनि मौला अली साईं जे पोटनि पड़ पोटनि ऐं क़यामत ताईं सैयद आले रसूल औलाद अली कुर्बानी ॾींदा अचनि था ऐं क़यामत ताईं ॾींदा ईंदा त मुल्ला याद रख दीन फरोश मुल्ला याद रखो त तूं दीन जे नाले ते माण्हुनि को पटियो आहे खाधो आहे लुटियो आहे हे मसलो ही मस्जिद हे प्लाट वठणो आहे हीअं करणो आहे अरे दीन खे त सम्झे थो पंहिंजे माल ख़ातिर लालच ख़ातिर तो आवाम नाज़ के ब्लैकमेल करे थो पर जेके दिलबर मदीने वारे जा पंहिंजी आल जे लाइ फरमान उन फरमाननि खे लिकाए थो याद रख जेको दिलबर मदीने वारे जे बचण सां सचो नाहे वो सोने दिलबर लजपाल मदीने वारे सां सचो नाहे भले केॾी बि तकरीरूं करे केतिरा बि शागिर्द पढ़ाए केतिरा बि शागिर्द पढ़ाए शैतान जा शागिर्द हुए बि तव्हां घणाओ शैतान जा शागिर्द हुए बि तव्हां घणाओ केतिरा बि मदरसा ठाहे त तुंहिंजी मोहब्बत जी दावा तॾहिं सची आहे तुंहिंजी मोहब्बत जी दावा दिलबर मदीने वारे सां मोहब्बत जी दावा तॾहिं सची आहे त जॾहिं तो में मोहब्बत जो दलील आहे मोहब्बत जो दलील छा आहे सोने दिलबर लजपाल मदीने वारे जे अहल बिदतार जी मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह असां हुसैन में सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे हुआ मोहब्बत पंहिंजे नाने नबी जी सेखारी आहे दिलबर मदीने वारे जी मोहब्बत बि असां में आहे दावा भी आहे उन जो दलील मोहब्बत अहल बैत भी आहे न तशार कम इमाम हुसैन साईं जन जेकी कुर्बानी ॾिनी त करबला जे मैदान में दीन खातिर त
एडी कुर्बानी न कोई दई सकियो आ न क़यामत ताईं दीदो त पो चवणो पवंदो वाह इमाम हुसैन आली मकाम तवां जी अज़मत के सलाम अज़मत के सलाम वाह इमाम हुसैन आली मकाम तवां जी सखी भी होया सबर वारा भी हो सखावत भी हुई सबर भी हुयो शुजाअत भी हुई बहादुरी भी हुई बुर्दबारी भी हुई वाह इमाम हुसैन तुझी अजमत के सलाम वाह इमाम हुसैन तवाजी सखावत के सलाम वाह इमाम हुसैन आली मकाम अवाजी दिलेरी शुजाअत बहादुरी के सलाम वाह इमाम हुसैन तवाजी शहादत के सलाम जो वाह इमाम हुसैन अवाजे घराने के क़यामत ताईं सलाम ही सलाम असा सच्चा हुसैनी आयो असा सच्चा हुसैनी आयो तो अल्हम्दुलिल्लाह तो सच्चा हुसैनी छो तो चमामा छो जो असा में अहमदार जी सीरत भी है तो उनन अहल बैत मुस्तफा जेला तो आला हजरत जो फरमाए तो आला हजरत भी बो नंबर मुल्ला बो नंबर मुफ्तिन के चंबो ठोकियो जेके अजकल जे जेके अजकल जा बो नंबर मुल्ला जेके सोने दिल पर लजपाल मदीने वाले जे अहल पे जे बचन जे शान के खुटाइन चाहन था आला हजरत उन जी इन दौर जे हिसाब से उन जी जवानन के बंद कयो उन के चंबो खवा आला हजरत फरमाए ए मुलड़ो बिलड़ो आला हजरत जो की दुआ तो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का चवंदा हलो तो तेरी नस्ल पाक में है बाबा दे बुलंदो या रसूल अल्लाह बाबा दे बुलंदो या रसूल अल्लाह इश्क मोहब्बत सा चो वलवल सा चो सोना दिल पर अल्लाह जी अता सा सोना दिल पर मदीने वाला अल्लाह जी अता सा बुद्धि भी रयान ता सांजे असा के सुञाणे भी रयान चो या रसूल अल्लाह बाद बुलंदो या रसूल तेरी नस्ल पाक में चाचा चौंदा हलो तेरी नस्ल पाक में तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है न नूर तेरा सब घराना नूर का हाने असा जा दो नंबर सुन्नी अलाए काथे पतान यजीद जा पुत्र बन जिया दो नंबर सुन्नी चवा तो वन नंबर तो चवा जेके आइन वो समझ हाने हुनन को कम चाले छड़ो जेके अल बदशान जा के वक्त में इनकारी हुंदा हुआ उन्हन को किरास करे उन्हन को किरास करे जान था यजीद जे घर में वने पहुंचन जान था यजीद जे घर में वने पहुंचन पर मां उन्हन बे नंबर मुल्ल के चवा तो ता घर छुता यजीद जे घर वठी वने मता कम अचेवा मता कम अचेवा तो के यजीद मुबारक असा के इमाम हुसैन अली मकाम मुबारक तो के यजीद शिमर मरवान मुबारक असा के इमाम मुर्शिद करीम कंबर वाला मुबारक है तो शाद अल्लाह हज़रत जो कि तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ने नूर या रसूलुल्लाह तेरा सब घराना नूर का अंधा मुल्ला अहल बैत मुकाबले की कोशिश कर रहे हुआ है अहल बैत शान के घटाने की कोशिश कर रहे हुआ है बुढ़ी न थो मरे जे जो खाए थो मरे उन जे बचण ता दुश्मनी जे जो खाए थो लांती ये दीन थे ये इस्लाम थे ये कुरान पढ़े थो ये कुरान पढ़ाए थो ये तेरा शागिर्द तो करे बुढ़ी न थो मरे बुढ़ी न थो मरे अरे तुम्हें दीन आहे मां समझा दो आए यजीद वारो दीन आहे मरवान वारो आहे शिमर वारो असा में दीन आहे त अबू बकर वारो उमर वारो उस्मान वारो मौला अली वारो इमाम हसन वारो इमाम हुसैन वारो असा में दीन आहे त इमाम मुर्शिद करीम कंबर वारे असा में दीन आहे त दस्तगीर वारो दाता लाहौरी वारो अब्दुल्ला शाह गाजी वारो असा में दीन आहे त अहल बैत सहाबा वारो तुम दीन आहे त शैतान वारो समझो था न शैतान तो मैं आए यजीद वारो मरवान वारो भी नमाजी होया परेशान न थो यजीद को काफिर न हो मरवान को काफिर न हो
कि मेरे को काफिर न हो कि लानती वड़ा नमाजी होया कि लानती वड़ा हाजी होया पर हज भी कन पिया नमाज़ूं भी पढ़न पा नेण ते टिका ठाइन पिया पर उन में छा होयो ऐब होयो त बुग़्ज़ मुस्तफा होयो त अल्लाह ताला फरमाए छॾियो आहे दिल भर मदीने वारे फरमाए छॾियो आहे त जेको मुंहिंजे प्यारनि बचन अहल अतार जो न आहे उहो मां मोहम्मद मुस्तफा जो न आहे जेको मां मोहम्मद मुस्तफा जो न आहे अल्लाह जो न गाल समझ में आई तव्हांखे कहिड़ो दीन खपे मुल्लन वारो खपे या अल्लाह जे कामिल अकमल वलीन वारो खपे कहिड़ो दीन खपे ॿुधायो कहिड़ो दीन खपे मुल्लन वारो या अल्लाह जे कामिल अकमल वलीन वारो आलिम रब्बानिन वारो या ॿियो नंबर मुल्लन वारो मूंखे ॿुधायो आलिम रब्बानिन वारो दीन खपेव न जेके आलिम रब्बानी उहो हूंदो जेको शान खे तोड़ींदो न आहे जेको शान खे घटाईंदो न आहे आलिम रब्बानी उहो हूंदो आहे जेको अहल बद शान खे बि वधाईंदो आहे सहाबा जे शान खे वधाईंदो आहे आलिम रब्बानी उहो न आहे हूंदो जेको अहल बैत जे साड़ में अची सहाबा ऐं अहल बैत खे एक ताराज़ी में तोड़े अरे तोड़न असां वटि न आहे असां वटि तोड़न भी न असां वटि आहे त जोड़ना अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह चार जो कम त मुर्शिद कामिल अकमल एड़ो मिले जे असां में खोट नहीं न अहल बैत जी मोहब्बत में खोट ईंदी न सहाबा जी मोहब्बत में खोट ईंदी न वलियन जी मोहब्बत में खोट ईंदी न सोने दिल पर मदीने वाले जी मोहब्बत में खोट ईंदी आहे न छो जो नजर हुजे तो साहिब नजर वाले जी नजर हुजे साहिब नजर केड़ो हुंदो अर रहमान फसल भी खबीरा त रहमान जी खबर पुछणी थव त कहीं बा खबर का पुछो वो बा खबर केर हुंदो मुर्शिद कामिल अकमल हुंदो वो बा खबर मुर्शिद कामिल अकमल सिरात मुस्तकीम ते हलाइंदो वो बा खबर मुर्शिद कामिल अकमल याद रखो दिल में अहल बैत सहाबा जी मोहब्बत पैदा कंदो दिल पर मदीने वाले जी मोहब्बत पैदा कंदो अल्लाह जी सच्ची तौहीद भी पैदा कंदो चार कम अहल अतार जी मोहब्बत अहल अतार जी मोहब्बत सां त असां तव्हां जे दिलनि खे सुकून मिलंदो आहे करार मिलंदो आहे बाकी मुनाफिक करार न मिलंदो त मुनाफिक करार न मिलंदो छो आहे मुनाफिक सोना इमाम मुस्लिम करीम फरमाईंदा हुआ पंज खिताब में अक्सर त मोमिन खे मदीने में इने करार जी मच्छीअ खे पाणीअ में करार आहे न पर हिन दौर में याद रखो त अहल अतार जी मोहब्बत कसवटी मां के मुल्ल जो मोहताज न आहियां न मां के मुल्ला को ड्रिजां थो न मां गारन को ड्रिजां थो त याद रखो त हिन दौर में अहल बैत जी मोहब्बत कसवटी आहे अहल बैत जो जिक्र बयान करण कसवटी मौला अली जो नारो हण जिक्र करण कसवटी हक हक सच जी पहचान त याद रखो त कसवटी खबर पवंदी अहल बैत जे जिक्र सां जने अहल बैत जो जिक्र हले जे आशिकन खे मुर्शिद कामिल अकमल वारन खे अहल बैत जे जिक्र सां दिलनि खे करार ईअं मिलंदो आहे जीअं मदीने में आशिक के करार इंदो अहल बैत जे जिक्र सां वरी आशिकन के दिलनि में एड़ो करार सुकून राहत मिलंदी आहे जीअं मच्छी के पानी में करार सुकून राहत मिलंदी आहे तो सोना इमाम मुर्शिद करीम फरमाइंदा हुआ त मुनाफिक त मदीने में ये कैद जिया पखी पिंजरे में कैद होंदो त ज़ाहिरी गाल केडो इज्तिमा के न के लुचा लफंगन समझो था न बे नंबर मुल्ला लुचा त उन्हनि पंहिंजा मोकिलिया हूंदा वञो ॾिसी अचो ओॾनि मरनि में केतिरा माण्हू आया केतिरा आशिक आया सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वांजा जानशीन ईंदा ॾिसी अचो जलसो ओतिरो भरियो आहे या कम खुटियो आहे या वधियो अरे अकुल जा अंधा कम वधियो ए अकुल जा अंधा कम ॾींहों ॾींहुं मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो ॾींहों फैज़ान वधंदो रहंदो ॾींहों ॾींहुं मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जा मस्ताना दीवाना परवाना मत वाला पैदा थींदा रहंदा
तो सब ॾाढ़नि वारा न आहिनि, दस्तार वारा न आहिनि, सब नमाज वारा न आहिनि। तो तकरीबन जगह जगह बीठा आहिनि, ॾाढ़ियूं न आहिनि, मथा उगाड़नि, पर ख़ुदा जो कसम आहे ॿियो नंबर मुल्ला, ॿियो नंबर मुफ्ती को 1000 दफ़ा आशिक मोहब्बत वारा अहले मोहब्बत वारा उन्हनि मुल्लनि को फलान फलान मुल्लनि को ख़ुदा जो कसम रिगियूं ॾाढ़ियूं नबी साईं आल सां बुग़्ज़ रिगी दाढ़ी वड्डी दस्तार वड्डा कपड़ा जुब्बा कुब्बा मिठो मिठो कुरान पढ़ण मिठियूं मिठियूं तकरीरूं करण वरी हेॾो दिल पर मदीने वारे जे बचन सां बुग़्ज़ रखण हाणे ॿुधी नथो मरे त यादि रख तॾहिं त चयमि न तोमे शिमिर वारी नमाज़ आहे, यज़ीद वारी नमाज़ आहे, मरवान वारी नमाज़ आहे, असां में खुलफाए राशिदीन वारी नमाज़ आहे, असां में अहल बैत वारी नमाज है, असां में करबला वारन वारी नमाज है, असां में इमाम मुर्शिद करीम कंबर वारी नमाज है। तो उन अहल बैत शान जी जिक्र जी अज़मत जी महफिल है। तो अहल बैत तहार जो जिक्र एडो तो असर है हर को पंहिंजो पाण जाने बे के मां फिरकी जी गाल तो क्या मां पंहिंजी गाल तो क्या पंहिंजी जमा जी गाल तो क्या त इमाम मुर्शिद करीम कंबर वाजे के नज़रुन जा नवाज़लन उन जमा जी मां गाल तो क्या मां आजकल जे ॿियो नंबर सुन्नियुनि जी गाल नथो क्या पंहिंजी हुसैनी जमा जी गाल तो क्या वो पंहिंजो पाण जाने त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह त अहल बैत अतहार खे अल्लाह तबारक तआला एतिरो एड़ो त पाक साफ़ उहो पाण त पाक साफ़ आहिनि पर अहल बैत जे ज़िक्र सां अहल बैत जे ज़िक्र सां त अहल बैत जे ज़िक्र सां दिलियूं पाक साफ़ शफ़ाफ थी वेंदियूं अहल बैत पंजतन त पंजतन आहिनि, मौला अली त मौला अली आहिनि, हसनैन करीमैन आहिनि, पर वक्त जा ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती यादि रख अहल बैतन खे त सदियूं गुज़री वयूं पर अहल बैत जे बचे जे शान जो मुंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी शान दे अहल बैत धारन पंजतन त पंजतन आहिनि, करबला वारा त करबला वारा आहिनि, पर ख़ुदा जो कसम आहे जंहिं दिल ते मुंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर लॻल जंहिं दिल में मुंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी मोहब्बत आहे उन्हनि जूं दिलियूं बि पाक साफ़ रोशन ऐं मुनवर हसन हुसैन अम्मा साइन मौला अली त मौला अली करबला वारा त करबला वारा पर मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे में अल्लाह तबारक व तआला ओ शान ओ मकाम रखियो आहे तो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जे जिक्र सां भी दिलियूं पाक साफ शफाफ थी वेंदियूं आहिनि त चार ज़िक्र अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब जे सदके पंहिंजे प्यारे हबीब जे अहल बैत अतहार जी अज़मत खे पान कुरान मजीद फुरकान हमीद में बयान फरमाए रहियो आहे अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा त अल्लाह ताला फरमाए थो त अल्लाह त चाहे थो ए मुझे प्यारे हबीब जा घर वारो ए मुझे प्यारे हबीब जा अहल बैत अल्लाह त चाहे थो ए मुझे प्यारे हबीब जा अहल बैत ए मुझे प्यारे हबीब जा घर वारो त अवां का हर किस्म जी नापाकी हर किस्म जी नापाकी के दूर करे अवां खे खूब पाक साफ बनाए छॾे तवज्जो
तहन आयत करीमा में अल्लाह ताला पंजे प्यारे हबीब जे अहल बदार जी फजीलत के आला बनाई दे फरमायो आहे त मां अल्लाह पंजे इरादे सा पंजे हबीब जे अहल बदन के एड़ो त खूब पाक साफ बनाए छड़ियो आहे जो के ईमान वाला मुझे प्यारे हबीब जे अहल बैत जी सीरत ते सही अमल करे सीरत अमल सिर्फ दावा न हो जाए उड़ी तमाल बे मोहब्बत हो क्या आल बे सा मोहब्बत जो दलील है आल बे जी सीरत अमल कर जे आल बे आधार कम काया सीरत अहल बैत अमल तो करे यानी जेके ईमान वाला अहल बैतार जी सीरत सही अमल कंदा जेके ईमान वाला अहल बैतार सा सही पक्की मजबूत मोहब्बत कंदा अल्लाह ताला फरमातो उन्हनि जी दिलनि खे भी मां अल्लाह पाक साफ शफाफ बनाए छॾींदा तो उन्हनि जी दिलनि खे भी पाक साफ बनाए शरीदा इन्नमा अल्लाह ताला शफा इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिज्सा हर पलीत हर नापाकी जेको अहल बैत सां मोहब्बत रखंदो जेको अहल बैत जी हर फरमान ते सही अमल कंदो जेके अहल बैत धार कम कया जेके अहल बैत धार कम कया त मुश्किल वक्त में मुश्किल घड़न में तकलीफुन में मुश्किल हालातुन में त करबला के याद कयो करबला छा पैगाम ॾेई रही आहे त करबला वारन करबला इहा पैगाम ॾेई रही आहे केतिरी भी मुश्किलातूं आयूं तकलीफूं अहल बैत आयूं अहल बैत मुस्तफा ते आयूं उन्हनि अहल बैत मुस्तफा नमाज के न छॾियो अज़ान के न छॾियो कुरान के न छॾियो नेकिन के न छॾियो अहल बैत मुस्तफा दिलबर मदीने वाले जे फरमान के न छॾियो अल्लाह जे फरमान के न छॾियो यानी करबला इहो पैगाम ॾेई रही आहे इमाम हुसैन आली मकाम इहो पैगाम ॾेई रहियो आहे त करबला वारा इहो पैगाम ॾेई रहिया आहिनि त केॾो बि मुश्किल वक्त अचे नमाज के ना छड़नो कुरान के ना छड़नो दिल पर मदीने वाले जी फरमान के ना छड़नो अजान के ना छड़नो जिक्र व अज़कार के ना छड़नो दिल पर मदीने वाले जे फरमान के ना छड़नो तो दुनिया जी केड़ी तू बातिल ताकतूं अचन उन बातिल ताकतुन जे साम्हूं मुकाबलो करनो आहे पंहिंजे कदमन के पोइते न है करनो हर मैदान में हर मुकाबले में हुसैनी जो कम्मा पंहिंजे कदमन के वधाए अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अगर इया करबला वारन वारी झलक मुल्लो ते एतराज कंदो मुल्लो उर्फ बिल्लो मुल्लो उर्फ बिल्लो ते एतराज कंदो सैयद छा चयो करबला वारन वारी झलक पढ़े वारी झलक चवा तुझे पी यजीद वारी झलक चवा ते करबला वारी झलक करबला वारन जी झलक सहाबा कराम जी झलक हुसैनी जमात मा नजर नहीं दी तू मुल्ले बिले मा नजर दी ना अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अज सच्चा हुसैनी वडन मरन में पहुंची विया तो जिक्र करे जाओ अल्लाह बाबा जे बुलंद इश्क मोहब्बत तसव्वुर इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो हुजे अल्लाह तसव्वुर इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो हुजे अल्लाह उन वक्त के याद कयो तेरे मुझा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वाला है ना कुर्सी ते सोफे ते जलवा फरोज हुंदा हुआ पर याद रखो हाने भी मुझे हुआ की दुआ पर जेके अहले जिक्र वारा अहले दिल वारा फकीरन त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारन के हजरत किबला बाबा साईं जन महसूस करे रहन चो अल्लाह आवाज बुलंद इने नाथन के परजम बढ़ाए जाओ अल्लाह 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 बाबा से बोल जो अल्लाह
जगह मुल्लन जा चेला हिते आया हो ॾिसो मुंहिंजे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो रंग फैज़ ॾिसो तूं त मोकिलियो आहे हिकु ॿिनि चेलनि खे त ॾिसी अचो ॾिसो इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो रंग चओ अल्लाह बाबा से बोलन चओ ललकार सां चओ हेॾे ख्याल अल्हम्दुलिल्लाह सुबह अल्हम्दुलिल्लाह असां कुरान वारा भी आहियूं त अहल बैत वारा भी आहियूं न कुरान वारा आयो असां कुरान वारा भी आहियूं त अहल बैत वारा भी आहियूं त असां कुरान वारा आहियूं कुरान जे फरमान ते अमल करण वारा भी आहियूं त सुहिणे दिलबर मदीने वारे जे फरमान ते अमल करण वारा भी आहियूं असां कुरान वारा भी आहियूं त अहल बैत वारा भी आहियूं असां दिलबर मदीने वारा भी आहियूं त अहल बैत वारा भी आहियूं त असां त कुरान जे हर फरमान ते अमल करण वारा भी आहियूं त अहल बैत जी दामन खे मजबूती सां पकड़ण वारा भी आहियूं छोजो त मुल्ले ॻाल्हि सिधी कंदम सिधी कंदम लिकाइण वारी ॻाल्हि ई न कंदम त मुल्ले कुरान त पढ़े थो वठा हूंदई एड़ो मिठो मिठो कुरान ॿुधाईंदे अहिड़ा सुर कंदई पर याद रख तो सोने दिलबर लजपाल मदीने वारे तो असा में पांजू ब शयूं एड़ियूं छड़ियूं आहिनि तो सोने दिलबर मदीने वारे जो फरमान तो हदीस तो अन जाबिर इब्न अब्दुल्लाह काल रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी हज्जती यौम अरफत व हुवा अला नाकतिहिल कुस्वा यख्तुब समेतहु यकूलु या अय्युहन्नास तो सरकार सोने दिल पर लजपाल मदीने वारे हज जे दौरान तो अरफा जे दी तो साहब रसूल बयान करतो मां सोने दिल पर मदीने वारे के ॾिठो सरकार पंहिंजी कुस्वा तो उठड़ी मुबारक ते सवार हुआ तो सरकार खिताब फरमाए रहा वाह या अय्युहन्नास ए इंसान हो सरकार के खबर ही ये न फरमाए ये ईमान वारो तो मुल्ला भी तो इंसान है ना यार सरकार के खबर तो मुल्ला प्यार मोहब्बत न कंदा हां न कंदा ना बेईमान न मुल्ला मुल्लो मन आजकल जो बेईमान दो नंबर मुल्लो वन नंबर ना दो नंबर मुल्लो सरकार फरमाए या अय्युहन्नास ए इंसानो इन्नी कद तरकतु फीकुम मा इन अखज़तुम बिही लन तदिल्लु किताब अल्लाह व इतरती अहल बैती तो सोने दिल पर लजपाल मदीने वाले फरमायो या अय्युहन्नास ए इंसानो मा तवां वट एड़ियूं शान वारियूं ब शयूं छड़ियूं आहिनि जे कदे उन्हनि खे मजबूती सां पकड़ींदव त कदे भी अवां गुमराह न थी सघंदा सरकार शाह फरमाए इंसानो या अय्युहन्नास ए इंसानो मां वट ब एड़ियूं शयूं छड़ियूं वञा थो जे करे अवां इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे मजबूती सां समझो था मजबूती सां पकड़ींदव इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे अवां मजबूती सां पकड़ींदव त ए इंसानो अवां कॾहिं बि गुमराह न थी सघंदव तवजो अवां कॾहिं बि सरकार फरमायो कॾहिं बि गुमराह न थी सघंदव नंबर 1 कुरान मजीद अल्लाह जो किताब जो मोहम्मद मुस्तफा दे नाज़ त कुरान मजीद के मजबूती सां पकड़ींदो त कुरान मजीद जे फरमान ते अमल कंदो कुरान मजीद के मजबूती सां पकड़ींदो ए नंबर 2 मुझे प्यारन मुझे घर वारन मुझे अहल बैत अतहार हसन हुसैन मौला अली मुझे अहल बैत अतहार जी दामन के मजबूती सां
पकड़ी दऊ कदे भी गुमराह न थींदऊ यानी हर गुमराही खां तव्हां बची सघंदऊ जॾहिं अवां जो हिकु हथ क़ुरान जी दामन में हूंदो त ॿियो हथ मुंहिंजे अहल बदतार जी दामन में हूंदो तव्हां तॾहिं गुमराही खां बची वेंदा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह या गाल में फकर सा क्या थो इमाम मुर्शिद कामिल अकमल करीम कंबर बारे असाने कुरान जी मोहब्बत भी पैदा कई आ कुरान जो एहतराम भी पैदा कयो आ दिल में कुरान सा प्यार भी पैदा कयो आ कुरान सा मोहब्बत भी पैदा कई आ वर अलबदार जी भी उहा मोहब्बत पैदा कई आ त अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असा जो हिकु हथ कुरान में एक हथ में कुरान आ बे हथ में अहल बदतार जी दामन एक हथ में कुरान आ बे हथ में सुणन दिल पर लजपाल मदीने वाले जे बचन जी पाक दामन आ तरे दसा जो बेड़ो तरेला तरे दसा जो बेड़ो तरेला मुल्लो गोता खाई मरी करे काथे तो मुल्ला गोता खाए करे काथे तो फासे कने के मसले में तो फासे त कल भी करार दिल्ली करार सुकून राहत मुल्ले में आहे ही न छो सुने दिल पर मदीने वाले जे फरमान मुताबिक वो मुल्लो बे नंबर मुफ्ती बे नंबर मुल्ला वो गुमराह कुरान त मुल्लो पढ़े थो कुरान त मुल्लो बनावन के बुधाए थो माल खातिर डॉलर खातिर रियाल खातिर दरम खातिर अवाम नास के ब्लैकमेल त करे थो कुरान त बुधाए थो पर मुल्ले जी दिल आल पे मुस्तफा का खाली है तने वो मुल्लो फट गया गुमराह हुआ त मुल्ले जो बेड़ो तरल ना है तो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तो बेड़ो तरल आहे इन हुसैनी जमात मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे फकीर जो बेड़ो तरल छो जो असा जो हिक हथ कुरान में आहे ॿियो हथ असा जो अहल बदतार जी दामन में समझो था न एक हथ असा जो कुरान जी दामन में आहे त ॿियो हथ असा जो अहल बदतार जी दामन में आहे यानी अहल बदतार जी मोहब्बत अहल बदतार जी दामन के मजबूती से पकड़ने वारो कदे भी गुमराह न थींदो अगर कोई गुमराही का बचन चाहे तो उन जे लाइ कुरान भी जरूरी आहे उन जे लाइ कुरान भी जरूरी आहे तो दिल पर मदीने वार जे बचन अहल बदतार जी मोहब्बत भी जरूरी आहे अगर कुरान जी दामन के पकड़ींदो कुरान पढ़ंदो पढ़ाईंदो चवंदो तो हेतरा मां शागिर्द कया मां हेतरनि खे हाफ़िज़ पढ़ायो आ कम न ठहंदो सरकार फरमाइन था त कुरान जो पढ़ण कुरान जे फरमान से अमल करण कुरान के मजबूती से पकड़ भी जरूरी है तो वरी अहल बदतार जी दामन के भी सरकार फरमान था तो मां कुरान अहल बद छड़ी तो वना त बिन जी दामन के मजबूती से पकड़ी दऊ तने तवा जो बेड़ो पार थींदो रहंदो वो बेड़ो न दुनिया में भी तवा जो पारा कब्र में भी पारा वो बेड़ो हलंदो मां मोहम्मद मुस्तफा जे क़यामत जे कदमन में पहुंचंदो यानी सरकार जे फरमान मुताबिक ये नायत नमाज़ पढ़े कुरान पढ़े महतरा हज कया हेतरो मां हाजिया हज गणे उमरा गणे तवाफ गणे हिजर असवद जू बोसो गणे नवाफिल गणे निर्णय जे टिका निर्णय गफाण गणे नमाज़ुन सा कुरान जे पढ़ण सा कम लठांदई त अहल बदतार जी मोहब्बत सा कम ठा चार दो क्या अहल बदतार जी मोहब्बत साईं कम उठंदई मुल्ला तू घर का करार आहे सुकून जड़ी का नेमत आहे सुकून जड़ी का नेमत आहे न सुकून नसीब फरमायो सुकून अता फरमायो आहे त रजारी दौर में मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वार जे फकीरन के नसीब फरमायो ऊंचे तो मुल्ला अहल बे जी मोहब्बत राफ देता अरे अंधा
अहल बैत जी मोहब्बत राफ़ज़त हुजे हां अबू बकर साईं अहल बैत सां मोहब्बत कना उमर साईं अहल बैत सां मोहब्बत कना तू थींदो केरा ॿियो नंबर मुफ्ती ठग मुफ्ती दल्ला मुफ्ती कूड़ा मुफ्ती डॉलर ते रियाल ते दिरहम ते ख़रीद थियण वारा मुफ्ती उमर फारूक अहल बैत जे दर्जी गुलाम इख्तियार कई तू थींदो केरा उमर फारूक उलमा वेठा उमर फारूक अहल बैत दर्जी गुलाम इख्तियार कई इमाम हुसैन साईं जी गुलाम इख्तियार कई तू मुफ्ती थींदो केरा ओ साहबी हुयो दिलबर नबी जो प्यारो हुयो उमर जे पाशे का शैतान भजी विंदो तो उमर फारूक जो शान उमर साईं जो त शार कयम त उन उमर अहल बैत जे दर्जी इमाम हुसैन जे दर्जी गुलाम इख्तियार कई अरे ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती कराची जा मुफ्ती लाहौर जा मुफ्ती सखर जा मुफ्ती लाड़कान जा मुफ्ती काथों जो भी है त याद रख तू थींदो केरा यानी अहल बैत सां मोहब्बत करण इहा साहबा जी सुन्नत आहे त अहल बैत जी मोहब्बत ईमान वारनि ते फर्ज़ भी आहे त वाजिब कुरान का साबित है दिलबर मदीने वाले फरमान का साबित है कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा ये आयत करीमा नाज़िल थी साहबा कराम गरजी तो सुने दिलबर मदीने वाले खिदमत अक़दस में आया अर्ज़ को या रसूल अल्लाह मन कराबत को आवाजा करीब रिश्तेदार आवाजा अहल बैत केड़ा जी मोहब्बत असा साहबा कराम दे वाजिब है सरकार फरमाए काल अलीयुन व फातिमा व इब्नाहुमा सरकार फरमाए काल अलीयुन मुझे अहल बैत ये हैं काल अलीयुन मुझे अहल बैत मौला अली मुश्किल कुशा है मुझे प्यारी न्याणी सैयदा खातून जन्नत है उन जा बई बचड़ा हसन हुसैन जन्नत जो जा के सरदार हुए मुझे अहल बैत तहारा हैं जन जी मोहब्बत अवा साहबा कराम जे मथा वाजिब है जने साहबा कराम जे मथा वाजिब है अहल बैत जी मोहब्बत ॿियो नंबर मुल्ला मुफ्ती तू थींदो केरा है अवाम नास जे दिल मां अहल बैत जी मोहब्बत कढी सके अरे तुझे अपन ॾाॾनि खे बि ताक़त न है तुझे अबे ॾाॾे यजीद कोशिश कई मरवान कोशिश कई शिमर कोशिश कई तुझा मुल्ला कोशिश कंदा आया त अहल बैत जी मोहब्बत कढूं पर याद रखो अहल बैत जी मोहब्बत मुझे सुने इमाम मस्जिद करीम कंबर वारे पंहिंजी मेहनत सां पंहिंजे फ़कीरनि में पैदा कई आहे जेको अल्लाह जो कामिल वली अहल बैत जी मोहब्बत पैदा कंदो आहे केॾो बि वॾो मुफ्ती अचे मुफ्ती जा ॾाॾा पर ॾाॾा आया उन जा हॾा ॻरी विया पर अहल बैत जी मोहब्बत कढी न सघिया अहल बैत जी मोहब्बत याद रखो ये हक़ानी मोहब्बत होंदी आहे अल्लाह जे तरफ का होंदी आहे सुन दिलबर मदीने वाले जे करम सां होंदी आहे फज़ल सां होंदी आहे अल्लाह जे करम फज़ल सां होंदी आहे ये अताई मोहब्बत होंदी आहे अहल बैत जी मोहब्बत अल्लाह पाण पंहिंजे ॿारनि जी दिलनि में पाण मोहब्बत पैदा कंदो आहे पर मुल्ला खे ताक़त ई न आहे जो मोहब्बत कढी सघे त अहल बैत जी मोहब्बत मुल्ला जो तो राफ़ज़त आहे अंधा मुल्ला अहल बैत जी मोहब्बत राफ़ज़त न आहे अहल बैत जी मोहब्बत सां दिल साफ़ थींदी अथई तॾहिं त तुंहिंजी दिल साफ़ न आहे तॾहिं त तुंहिंजी दिल साफ़ न आहे अंदर तुझो पली जो लगो पयो आ छो तुझी दिल में बुग़्ज़ अहल बैत त दिलियूं साफ़ आहिनि दिलियूं साफ़ आहिनि पाक आहिनि शफ़ाफ़ आहिनि त मुझे सुहिणे इमाम मुतलक़ कईम कंबर वाजे नज़रुनि जे नवाज़िल हुसैनी फ़कीरनि जूं दिलियूं साफ़ आहिनि सरकार जो फरमान हदीस तो सरकार फरमान था त मन सल्ला व साम फिल हरम मुल्ला जो तो मैं वॾो नमाज़ी आहियां अरे तू हिते नमाज़ दो पढ़ पाकिस्तान में तुझे कम जी खबर आ मस्जिद में छा कर रहे हो गुस्ताख अहल बैत अली संजा मुनकर खबर आड़े तुझी सरकार जी हदीस बुध त मन सल्ला व साम फिल हरम व हुवा मुबग़िदुन लि अहल बैती दखल अन्नार सरकार जो फरमान मुल्ला जो मुखे नमाज नाज रोज़ ते नाज अहल बैत जी मोहब्बत मुखे छा कदी मुल्ला जो अहल बैत जी मोहब्बत मुखे बचाईंदी अरे अहल बैत जी मोहब्बत को सवा थोका तो हिन दुनिया में भी तो गुमरात आहे बदबख्त सुकून दिल में अथई न पर याद रखो कब्र में भी तोखे सुकून न हूंदो कीड़ा पटींदई हिन दुनिया में भी तो कीड़ा पटे रहिया हे वायरस फैलाए अहल बैत जी मोहब्बत कढ अवाम नास में विझो नमाज सब कुछ रोज़ो हिने हुए वो आहिन बिल्कुल इस्लाम जा अरकान आहिन बिल्कुल
बिल्कुल आए वो सीरत अहल बैत का याद रख हेडो नमाज़ू पढ़ी वरी हेडो अहल बैत मुस्तफा साहब बुग़्ज़ रखंदे सरकार फरमान था मन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल हरम व हुवा मुबग़िदुन लि अहल बैत दखल नार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जे नमाज सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जे नमाज भी अदा कई रोजा भी रखा काबे जी हरम काबे जी हरम काबे जी हरम पाकिस्तान में न तो बैतुल्लाह में जे नमाज भी पढ़ी नमाज भी पढ़ी मक्के में बैतुल्लाह में रोजा भी रखा काबे जी हरम में फरमाया पर जे करे वो मुझे अहल बिदअत हार जो गुस्ताख दुश्मन बुग़्ज़ रखण वारो मुल्लो आहे तो वो जहन्नम में दाखिल यानी काबे में भी अगर नमाजी कितनी नमाज़ू पढ़ी उते काबे में रोजा रखी काबे में रोजा रखी केतरी भी ने क्यों कई सरकार फरमान था थोड़ो भी मुझे अलबतार उन जी दिल में बुग़्ज़ हुंदो मुझे अलबतार सा बुग़्ज़ रखण वारो हुंदो सार रखण वारो हुंदो मुझे अलबतार जो दुश्मन हुंदो उनके जहन्नम में दाखिल कया यानी केडो भी नमाजी हुजे बे नंबर मुल्ला केडो भी रोजेदार हुजे सरकार फरमांदा मुझे अलबता बुग़्ज़ रखंदो तो वो जहन्नम जो कुत्तो जेको मौला अली साहब बुग़्ज़ रखंदो वो जहन्नम जो कुत्तो जेको इमाम हसन साहब बुग़्ज़ रखंदो वो जहन्नम जो कुत्तो जेको इमाम हुसैन साहब बुग़्ज़ रखंदो जेको अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा खातून जन्नत जे घराणे सां बुग़्ज़ रखंदो सोना दिलबर लजपाल मदीने वाला फरमांदा केतिरो भी नमाज़ी हूंदो नेकोकार हूंदो अल्लाह ताला सब नेको नमाज़ू ठोके उन जे मुंह में हणदो सरकार फरमांदा वो जहन्नम जो कुत्तो समझो था न साहबा कराम दुश्मन जहन्नम जो कुत्तो थी सके तो अली साईं दुश्मन शाह वो उनके वाला थे छॾींदो वो मलून हिन दुनिया में भी ख़्वार कब्र में भी ख़्वार महशर जे मैदान में भी ख़्वार हुंदो पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह बेड़ो पार हुंदो तो हुसैनी जो बेड़ो पार हुंदो आहे नहीं तो बस इहो ही मुझो पैगाम है अहल बैत सां मोहब्बत रखण वारो तो मोहब्बत जी दावा कयो था पर अदा अहल बैत जी सीरत भी अमल कयो अहल बैत जी सीरत अमल कयो अहल बैत जी सीरत शायद नमाज दस्तारा सुहारिया नेकियों तहारता पाकाई में रहना जिक्र अज़कार सुन दिलबर मदीने वाले ते दुरूद और सलाम पढ़ना मुश्किल वक्त में अल्लाह जो जिक्र कंदो इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो सबक यो करबला वाले जो सबक मुर्शिद कामल जो सबक ना सुन दिलबर मदीने वाले जो सबक का मुश्किल अचे छा कयो जिक्र वारी ज़रब हणो अल्लाह हो वो मुश्किल तकलीफ दूर थी सोना इमाम मुर्शिद करीम फरमाइंदा सुने दिलबर लजपाल मदीने वाले जो फरमाना तेरे मां मोहम्मद मुस्तफा दुरूद पढ़दो केडी भी तकलीफ होदो केडी भी मुश्किल होदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह चवण हम आशिकन जो कम है उन तकलीफ मुश्किल के दूर कर अल्लाह जी अता सा मोहम्मद मुस्तफा जो कम तो अल्हम्दुलिल्लाह नमाज वारा सा रोजे वारा सा नेकिन वारा सा दिलबर मदीने वारे वारा सा अहल बैत वारा सा साहबा वारा सा आए ना साहबा वारा सा अहल बैत वारा सा करबला वारन वारा सा तो जिक्र शान करबला अल्हम्दुलिल्लाह ये ना सिर्फ सा मुहर्रम में अहल बैत जिक्र करना न सिर्फ मुहर्रम में सा हुबदार ना हो मुहर्रम वजे असा अहल बैत जिक्र हणा क्यों न 12 महीना तो सुन इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जो मामूल हुंदो हो को भी प्रोग्राम हुंदो हो और प्रोग्राम जो उन्वान शान मुस्तफा जिक्र मुस्तफा अजमत मुस्तफा पर उन सा गल व शान अहल बैत हुंदो गाल समझ में अचे वती मुर्शिद कामिल अकबर जी मिशन येतरो शान अहल बैत इमाम मुर्शिद करीम कंबर वाले झर झंग में शहर में गली में नगर में पहुंचायो अहल बैत जो नारो हणायो मौला अली जो नारो हणायो
तो ज़िक्र अहल बैत जो कयो एतिरो तारीख़ तां पढ़ी ॾिसो त एतिरो के अहल बैत कंहिं कमु कयो ई न हूंदो एतिरी कंहिं ड्यूटी ॾिनी न हूंदी जेतिरी इमाम मुर्शिद करीम कंबर वारे अहल बैत अतहार ते कमु कयो न त हेॾे खां नारे ज़रूरत न आहे मूंखे त न त ॿियो नंबर मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती मांगर मछ मुल्लो उर्फ बिल्लो मांगर मछ मुल्लो हा ये मुल्लनि जा वात ईअं पटियल अथव को न को हुसैन अचे त गिड़कियूं उनखे मुल्लो ईअं ताणियूं वेठो अथव हेठां हुननि जा चेला चमचड़ा त मुल्ले पंहिंजा मैदान मिलाए छॾनि बाबा दरगाह जे लाइ इमाम मुर्शिद करीम कंबर वारे औलाद जे लाइ त उन्हनि खे औलाद खां परे कर दरगाह खां परे कर तूं छा परे करे सघंदे तुंहिंजे अबे ॾाॾनि वॾनि कोशिशूं कयूं परे न करे सघां इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खां तोखे ताक़त आहे जो त सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खां उनजे बचन खे जमात खे परे करे तुंहिंजे पीउ जी जमात आहे तुंहिंजे ॾाॾे जी जमात आहे ये जमात आहे त मुंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी जमात आहे ऐं फैज़ान इमाम मुर्शिद हुसैन क़यामत ताईं जारी ऐं सारी रत आहे न आशिक सुकून सां वेठा आशिक सुकून सां वेठा सुकून सां बीठा बिल्कुल नज़र त आहे पर मुंहिंजो हे अक़ीदो आहे इमाम मुर्शिद करीम कंबर रूहानी तौर ते हर फ़क़ीर जे दिल में आहे दिल में करार सुकून राहत आहे त छो आया उतां त मुल्लनि जूं त वॾियूं साज़िशूं आहिनि जीअं इमाम हुसैन जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं उते त ज़ाहिरी कामयाब थिया असां कामयाब थियासीं मुल्लनि सोचो त असांजो अबो यज़ीद मुल्लनि सोचो त असांजो अबो यज़ीद मरवान वारा असांजा अबाणा इहे कामयाब थिया असां बि कामयाब थींदा अरे मुल्ला यादि रख तुंहिंजे अबे ॾाॾे खे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी जमात खे रोके सघे यादि रख अंधा मुल्ला तूं पाण रुकिजी वियो आहे तूं पाण रुकियल आहे त हुसैनी फ़क़ीर जो ॾींहों ॾींहुं कदम अॻिते हूंदो ऐं हुसैनी फ़क़ीर जो कदम ॾींहों ॾींहुं हर दम हर पल हर दम अॻिते वधंदो रहंदो हेॾे ख़्याल ॾह मुहर्रम हराम जो मौक़ो यादि अथव न या विसरियो अथव त तव्हां उहे अहले मोहब्बत वारा आहियो अहिड़ो त अल्लाह तबारक तआला असांजो अल्लाह बि करीम हेॾे ख़्याल आख़िरी अल्फाज़नि असांजो अल्लाह बि करीम अल्लाह जो करीम जी माना छा आहे करीम माना मेहरबान सखी मेहरबान सोना दिलबर लजपाल मदीने वारा बि जो करीम उहे बि जो करीम दिलबर मदीने वारा बि करीम अल्लाह तबारक तआला एतिरो त करीम आहे एतिरो त मेहरबान आहे त जेको मुर्शिद कामिल अकमल अता फरमाए वो मुर्शिद कामिल अकमल भी करीम सखी जेको मुर्शिद कामिल अकमल अता फरमाए वो भी हसीन व जमील जंहिंजी सूरत सुभान अल्लाह जंहिंजी सीरत सुभान अल्लाह जंहिंजा ज़ुल्फ़ सुभान अल्लाह जंहिंजी दस्तार सुभान अल्लाह जंहिंजो लिबास सुभान अल्लाह जंहिंजी गुफ्तार सुभान अल्लाह जंहिंजी रफ़्तार सुभान अल्लाह एड़ो करीम एड़ो हसीनो जमील वो असां को काथों विसरी सघंदो यादि रखो मुंहिंजा अल्फाज़ लिखी छॾियो डायरी में लिखी छॾिजो कम ईंदव त असांजा जेके नस्ल पैदा थींदा न त वरी उन्हनि जा जेके नस्ल पैदा थींदा क़यामत ताईं नस्ल दर नस्ल जेके पैदा थींदा इमाम मुर्शिद करीम कंबर वारे सां एतिरी त मोहब्बत कंदा जीअं असां ज़ाहिरी पंहिंजी ज़िंदगी में इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं उहे नस्ल असांजा ईअं महसूसु कंदा त इमाम मुर्शिद करीम कंबर वारे खे असां अखियुनि सां ॾिठो यादि रखजो या आंगुर निस्बत मामूली न हुंदी आहे मोहब्बत ना चीज़ के चीज़ कंदी आहे मोहब्बत उन मकाम ते पहुचाईंदी आहे जाते ॿियो को पहुची न आहे सघंदो जंहिं दिल ते इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर लॻल आहे
तो याद रखो उन हुसैनी फ़कीर मां नस्ल दर नस्ल पैदा थींदा एरे ख्याल बाक़ी घणा सोचींदा हूंदा केड़ा भी जमात में आया वया मुखालिफतूं कयूं गारियूं ॾियारायूं हिन क्यों हुआ कयूं उहे छो वया अरे उहे बे उन जी बी सोच हुई को दुनिया जे लाइ ईंदो आ को कंहिं शइ जे लाइ ईंदो आ को ईंदो आ अल्लाह बि राज़ी थिए अल्लाह जो हबीब बि राज़ी थिए त उन जो बेड़ो पार थींदो आ उन कामिल अकमल जी नज़र सां उन जो बेड़ो उन मुरीद हुसैनी फ़कीर जो बेड़ो दुनिया में भी तरला था कब्र में भी तरंदो महशर जे मैदान में भी तरंदो सोने दिल पर लजपाल मदीने वाला मुर्शिद कामिल अकमल बचाए आहे नहीं बाबा जी परेशान जी का गाल ना है मता परेशान थियो फिलाणो वयो छा थींदो छा थियो आ वायरस होयो फिलाणो वयो हाने हीअ थींदो छा थींदो उन्हनि छा कयो मुलन मूंखे ॿुधायो उन्हनि मुलन छा कयो कुझु न कयो सॼो कमु सॼी महिनत वॾनि मरनि पुराणो प्रोग्राम सालियानो प्रोग्राम सदियुनि खां वठी सालनि खां वठी थींदो अचे त मुंहिंजो सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे पाण महिनत करे करे तकलीफ़ जे बावजूद डॉक्टर जी मन हूंदी त क़िबला ख़िताब न फरमायो था त 15 मिंट फरमायो त सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जॾहिं घणी तकलीफ़ हूंदो उन ॾींहं ते घणो ख़िताब फरमाईंदा हुआ तकलीफ़ जे बावजूद मुश्किलनि जे बावजूद धमकियुनि जे बावजूद दराफ़त फतवा जे बावजूद मुल्हनि जी फतवाऊं उन जे बावजूद ऐं गुस्ताखनि जी धमकियुनि जे बावजूद मुंहिंजा सोना इमाम मुर्शिद करीम कंबर वारे पंहिंजे कदमनि खे ॾींहुं वधाईंदा रहिया त अल्हम्दुलिल्लाह जीअं कदमनि खे वधायूं पाण इमाम मुर्शिद करीम कंबर वारे पंहिंजी निगाह सां नज़र सां महिनत सां पाण जमात ठाही आहे इन हुसैनी जमात न मौलवी जो को थोरो आहे न मुफ्ती जो थोरो आहे त मुंहिंजे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो थोरो आहे इहो असां लाहे न सघंदासीं पर ॻाए बि न सघंदासीं यादि रखो हुसैनी फ़कीर सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे असां गुनाहगारनि खे चोरनि खे बदकिरदारनि खे बुरी रस्मुनि वारनि खे यादि रखो नेक निमाज़ी रोज़े वारो हज वारो ज़कात वारो ज़िक्र वारो या रसूलुल्लाह चवण वारो अहल बैत वारो साहबा वारो ज़िक्र वारो कुरान वारो बणाए आहे नहीं हैदर लगे न लगे अली का इश्क मुल्लो चए तो अली सां जो इश्क मुल्लो चए तो ॾींहों ॾींहुं शैतान वांगुर मां स्पीड खे वधायां तो सईद जे पोयों मुल्ल जी स्पीड में भी वाधा याद रख तू हलाने वारो शैतान असा के हलाने वाला इमाम मुर्शिद करीम कंबर वाला है मुल्ला शैतान करे कन को दो वठई कने बा को दो वठई कने टंग को दो वठई समझो था न पाक स्टेज आ हेठो मतो गुदगुदू हणई हिया कर हुआ कर याद रख कने मुर्शिद कामिल अकमल हूंदो आ उनके हलाने वारो शैतान हूंदो आ पर अल्हम्दुलिल्लाह असा के हलाने वारो मुर्शिद कामिल अकमल रहमान वारो आ अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं मुर्शिद कामिल अकमल जो हैं अल्लाह से मिला देते हैं मुर्शिद कामिल अकमल जो हैं सोने दिल पर लजपाल मदीने वाले से मिला देते हैं याद रखो मुर्शिद कामिल अकमल का बगैर न अल्लाह को मिल दो न दिल पर मदीने वालों मिल दो है जैसे मुर्शिद कामिल अकमल मिलो तो उनके अल्लाह भी मिलियो तो सोना दिल पर लजपाल मदीने वालों भी मिली अली खान जो इश्क हुआ नेमत हुआ सुबह था मुल्ला बिल्ला उर्फ बिल्ला मुल्लू उर्फ बिल्लू अली खान जो जिक्र चंगन भलन के सिधो करे छडींदो आहे चंगन भलन के सिधो करे छडींदो आहे कि अली साईं जे जिक्र बुधंदे जली वेंदा उन जी जलन हुन जी शक्ल मोमोज़ार थींदी अली साईं जो जिक्र थे जिक्र थे उन जी दिल त जलन त वरी एडो साड़ में सड़ी तो उन जे कनन में दुआ निकरदा गुस्ताख जे मुनकर जे कनन में हां मुनकर अली जे मौला अली जे कनन में जो अली साईं जो मुनकर शान जो मुनकर अज़मतन जो मुनकर तो उन दुआ निकरदा उन शक्ल कारी थी वेंदी यो साहबा कराम जो मामूल हुंदो साहबा कराम फरमाइन था असा मोमिनन के अली साईं जे जिक्र सां सुञाणींदा हुआ मुनाफिकन त जे महफिल में जिक्र कंदासीं त
ज़िक्र करे कंदे 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 ॾिसंदासीं त हाणे मुनाफ़िक़नि कीअं सुञाणो ज़िक्र असांजो घणो कंदासीं घणो जो कंदासीं त मुनाफ़िक़ घणो हीअं जली उहा जलन उहा काराइण ज़ाहिर थींदी त हाणे बि अली साईं जो ज़िक्र थींदो आहे नारो लॻंदो आहे जॾहिं मां ॻाल्हाईंदो आहे जॾहिं आख़िरी टाइम हूंदो आहे इख़्तिताम वारो त मुल्ह चवंदो आहे त अलाह करे सैयद नारो हेॾा दर न आहे अलाह करे विसरी वञे अरे अंधा अली साईं विसरण वारा आहिनि न अली साईं विसरंदा असां दुनिया त छॾे सघूं था पर मौला अली साईं खे छॾे नथा सघूं असां दुनिया त छॾे सघूं था यादि रखो अंधा मुल्ला ॿियो नंबर मुफ्ती अली साईं जे ज़िक्र खे राफ़िज़ समझण वारा कुत्ता ॿुध अली साईं जो ज़िक्र राफ़िज़ न आहे अली साईं जो ज़िक्र हलालनि खे नसीब थींदो आहे अली साईं जी मोहबत हलालनि खे नसीब थींदी आहे हरामनि खे नसीब न आहे सरकार फरमाईंदा हदीस आहे मौलवी साहब वेठो आहे मोहम्मद हुसैन साहब तो सरकार ये हदीस फरमान तो मुझे अहले सां बुग़्ज़ रखण वारो या त मुनाफिक हुंदो या त कुत्ते में वफादारी हुंदी आहे कुत्ते में वफादारी हुंदा यजीद में वफादारी न हुई इते चऊं था न मुल्ह के बाहि जे लॻे यजीद के गार न दे यजीद के न दे तोखे चऊं तोखे गार ॾियूं वठी घर भला यजीद के विहार घर में मुल्ह के बाहि थी लॻे यजीद के गार न दे छो न ॾियूंसि दुश्मन नबी साईं जे आल जो दुश्मन करबला वारनि दुश्मन जो यजीद ते लानत न हणे पहिरियों उन मुल्ह ते किरोड़ दफ़ा लानत ईअं हलंदी वेंदी लानत जेको चवनि एहतियात कयो फिलहाणे इमाम ईअं फरमायो छा जो इमाम फरमायो आहे कुत्तो बि भलो यजीद कुत्तो बि भलो बिल्लो बि भलो कुत्ते खे टुकुर ॾींदे टुकुर खाराईंदे कुत्ते खे अगरि मालिक कढी बि छॾींदो न त यादि रखिजो त कुत्ते में एतिरो सम्झ आहे एतिरो सलीक़ो आहे कुत्ते में एतिरो सलीक़ो आहे उहो कुत्तो न मालिक ते भौंकंदो न बालक जे बचनि ते भौंकंदो कुत्तो अगरि जॾहिं मालिक कढी छॾींदुसि न उन मालिक जे बचनि ते ॿियो को हमलो कंदो कुत्तो किथे बि हूंदो न उहो ॾिसंदो उहो हमलो करे रहियो आहे त कुत्ते में एतिरी हमदर्दी आहे उन मालिक जे बचनि खे भले मालिक कढेसि बि न उन कुत्तो माना बचाए सघंदो त कुत्ते में एतिरो आहे वफ़ा आहे यज़ीद मलून में बेग़रत हराम खोर बेग़रत चवां थो मुल्ला लिख मुंहिंजो यज़ीद बेग़रत यज़ीद हराम खोर यज़ीद बद किरदार फासिक यज़ीद फाजिर यज़ीद ज़ानी यज़ीद चोर यज़ीद शराबी यज़ीद बद किरदार यज़ीद खबीस यज़ीद छा चवां खिनज़ीर यज़ीद उन यज़ीद ते जा जेके हामी हुया जे यज़ीद सां तावन कयो ॿिनि मुल्कनि वारा यज़ीद सां तावन कयो उन दौर जा हिन दौर जा मुल्ला सभु गॾाए सॾाए ॿियो नंबर मुल्ला सभु गॾाए सॾाए ॿियो नंबर मुफ्ती जेके चओ यज़ीद ते लानत न हणो हितो पाकिस्तान में शुरू कयूं था लानत पहिरियों 10 करोड़ दफ़ा ॿियो नंबर मुफ्ती ते लानत जेको चओ यज़ीद ते न हणो उन ते 10 लख लानतूं पोइ अॻिते हली उन दौर जे कुत्ता जेके यज़ीद सां गॾु हुआ उन्हनि ते 10 करोड़ लानतूं पोइ 10 अरब खरब यज़ीद ते लानत तो यज़ीद थे आवाज़ सां हणो ललकार सां हणो यज़ीद ते इमाम हसन जे दुश्मन ते इमाम हसन जे दुश्मन ते इमाम हुसैन जे दुश्मन ते करबला वारनि जे दुश्मन ते तो लानत ही भी मुझे अकीदो उमर साईं जे दुश्मन ते उस्मान साईं जे दुश्मन ते अली साईं जे दुश्मन ते इमाम हसन साईं जे दुश्मन ते जो इमाम हसन खे जे ज़हर ॾिनो चओ उन ते जे इमाम हसन खे ज़हर ॾियारायो चओ उन ते चओ लानत जो इमाम हुसैन जे दुश्मन ते लानत करबला वारनि जे दुश्मन ते लानत क़यामत जेके सैयद आले रसूल औलाद अली पैदा थींदा चओ उन्हनि जे दुश्मन ते चओ लानत
हे भी असां जो साहबा कराम जे दुश्मन थे साहबा कराम जे दुश्मन थे अहल दार जे दुश्मन थे इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे दुश्मन थे हुसैनी जमात जे दुश्मन थे हुसैनी जमात जे दुश्मन थे जो लानत अज भी इमाम मुर्शिद करीम कंबर वाले दुश्मन थे लानत कब्र में भी लानत होती तो मैं सजा मैं कुत्ते थे लानत अली का इश्क पढ़ो न पढ़ो जो अली का इश्क मुकद्दर सवार देता है हल्की सुभान अल्लाह ने हो जाए बाद बोलो सुभान अल्लाह हो जाए तो मौला अली जी बारगाह में भी हाजिरी लगायो तो इमाम हुसैन साईं जी बारगाह में भी हाजिरी लगायो तो सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जी बारगाह में भी हाजिरी लगायो तो अली का इश्क मुकद्दर सवार देता है बाद बोले तो सुभान अल्लाह बाद बोले तो सुभान अल्लाह अली साईं जो इश्क साईं छा पैदा थींदो आहे नमाज पैदा थींदी आहे रोज़ो पैदा थींदो आहे नेकियूं पैदा थींदी आहे दिल पर मदीने वाली शरीयत सुन्नत पैदा थींदी आहे न अली का इश्क मुकद्दर संवार देता है अली का बुग़्ज़ तो चेहरा बिगाड़ देता है तो अली के जिक्र को अदना न समझ ए मुनकिर अली के जिक्र को अदना न समझ ए मुनकिर अली वो है जो एक हाथ से खैबर उखाड़ देता है शाह मर्दा शेर यज़दा शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार हैदर हैदर बाबा दे बुलंद हैदर 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 पूरे गोठ में आवाज पहुंचो हैदर 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 मन कुंत मौला मन कुंत मौला दिलबर मदीने वाले ने क्या बोला मन कुंत मौला फहाजा अली मौला जिसका मैं मौला उसका मेरा प्यारा अली मौला जो हैदर मौला मैं कहूँ हैदर आपका ये मौला हैदर का मौला मौला हैदर का मौला 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 हैदर बाद बुलंद कहिए हैदर 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 दुआ थी अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बाद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब या अल्लाह नबी करीम अलैहिस्सलाम जे सदके तू राज़ी थी मुझा मौला करम कर रहम कर या अल्लाह ये असांजी महफ़िल कबूल फरमाए मुझा मौला इमाम पंतन पाक जो शान हो जो मुझा मौला तू असां गुनाहगारन को राज़ी थी मुझा मौला इन भलारे महीने जे सदके तू राज़ी थी मुझा अल्लाह या रहमान या रहीम या करीम या हय्य या क़य्यूम बेरहमतिका सगीस या अल्लाह पंजाबी वजह सदके जेका भी जमात आई है इन जो अचण कबूल फरमा इन जो तकलीफ़ूं परेशानी मुसीबतूं दूर फरमा या अल्लाह बीमारन के कामिल शिफा दे बे औलादन के नेक सालिह नरीना औलाद अता फरमा कर्ज वारन जा कर्ज ला मर्ज वारन जा मर्ज ला या अल्लाह मुझे महबूबन मुर्शिदन करीमन जी दरबार आलिया हुसैनाबाद ता क़यामत दीन सां इस्लाम सां शाद रख आबाद रख या अल्लाह मुझे बच्चन जो खैर हो जे असांजे अजीज़न करीबन जो खैर हो जे या अल्लाह ख़ास इन हुसैनी जमात जी पारती मुझा मौला मुझे महबूबन मुर्शिदन करीमन जे प्यारन गुलामन जी पारती मुझा मौला तू इन्हनि को हमेशा राज़ी रह मुझा मौला इन्हनि के हर तकलीफ़ को बचाए हर मुसीबत को बचाए हर परेशानी को बचाए मुझा अल्लाह व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सैयदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व सहाबी अजमईन आमीन बिजाए सय्यदिल मुरसलीन बेरहमतिका या रहमर राहिमीन आज़ान थींदी नमाज़ थींदी।